अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं हैं आवां जी होस्ट ज़ोया बलोच। दुआ है जिते बुझो खुश हुजो, महकंदा रहो, मुरकंदा रहो। इन सुबह जे आगाज़ जी यकीनन उमेदूं आहिनि, कुछ ख्याल आहिनि, कुछ सोचूं आहिनि जंहिं असां कुछ करण चाहींदा आहियूं। यकीनन उन मुताबिक ही तव्हांजो जेको शेड्यूल आहे उहो सुठो रहंदो ऐं यकीनन असां जॾहिं पंहिंजा कम मोकिलाए वठंदा आहियूं त असांखे सुकून ऐं खुशी महसूस थींदी आहे। ऐं इहो ई आहे छो जो ज़िंदगी जो कार वहिंवार जेको हले पियो उनमें इहो हूंदो आहे त असांजा जेके कमकार हूंदा आहिनि असांखे उन्हनि खे गॾु खणी हलणो हूंदो आहे। उन सां गॾोगॾु एजुकेशन बि तमामु घणी ज़रूरी आहे ऐं एजुकेशन सां गॾोगॾु ॿिया बि इलाही कमकार हूंदा आहिनि, इलाही असां ते ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि ज़िमेदारियुनि खे बि असांखे सरअंजाम ॾियणो हूंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन जेको हुनर आहे, हुनर बि कंहिंखां घटि कोन्हे। जॾहिं बि असां वटि को हुनर हूंदो आहे त यकीनन असांजी जेका बेरोज़गारी जेका असां चवंदा आहियूं असांजे इन मुआशिरे में, असांजे इन सोसाइटी में, त उन तरह सां हर माण्हू जेकॾहिं हर ॿियो टियों माण्हू परेशान हूंदो आहे। ऐं इहा ई शइ आहे त जॾहिं आदमशुमारी वधंदी पई वञे, न सिर्फ़ु जेको आहे असांजूं डिग्रियूं, न सिर्फ़ु असांजो जेको आहे हिकिड़ो नालो ई कमु नथो अचे, बल्कि असांजो जेको कमु आहे उहो बि इलाही माना रखे थो। जॾहिं असां पढ़ंदा आहियूं, लिखंदा आहियूं, असां में अहलियत हूंदी आहे त असां किथे बि घटि कोन हूंदा आहियूं। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं असां में को हुनर आहे तॾहिं बि असां उन मां पंहिंजो को बिज़नेस हलाए सघूं था। हींअर इलाही अहिड़ो बिज़नेस जो बि जेको आहे ईअं खणी चवां त रुझान वधी वियो आहे, ख़ासि तौर ते नौजवाननि में। ऐं जेको ऑनलाइन मार्केटिंग चइजे या ऑनलाइन बिज़नेस चइजे, उन में बि घणो अॻिते वधनि पिया। इहा ई सुठी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं जेको बि तव्हां कमु करे रहिया आहियो उनखे सचाई सां जेकॾहिं निभायो था त यकीनन उन में बि तव्हांखे कामयाबी मिली सघे थी। सो नाज़रीन, हीउ जेको प्रोग्राम हूंदो आहे इन में असां मुख़्तलिफ़ पर्सनैलिटीज़ घुराए करे उन्हनि खे इनवाइट करे उन्हनि जो जेको फील्ड हूंदी आहे उन मुताबिक़ ॻाल्हाईंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ ज़ाहिरा फील्ड सां तालुक़ु रखनि था। इन सां छा थींदो आहे जो अव्हां जे शऊर में बि इज़ाफ़ो थींदो आहे, अव्हां जी नॉलेज में बि इज़ाफ़ो थींदो आहे, कुझु सिखी सघंदा आहियो, कुझु पिराए सघंदा आहियो। ऐं नाज़रीन, जेकॾहिं कोरोना वायरस जी ॻाल्हि कजे त उन जो बि असांखे ख़्यालु रखणो आहे। इहे सभु कम असांखे करणा आहिनि, पर असांखे जेको आहे SOPs ते अमल करणो आहे। असांखे वैक्सीनेशन टाइम ते कराइणी आहे, छो जो जॾहिं असां इहो सभु कंदा आहियूं त इहो असां सभिनी खे ख़बर आहे हींअर हिकिड़ी वॾी वबा आहे जंहिंखे मुंहुं ॾियणु इंतिहाई ॾुखियो आहे। ऐं जॾहिं असां उन्हनि खे मुंहुं ॾींदे अॻिते वधूं था ऐं मीन्स की वैक्सीनेशन जेका आहे उहा टाइम ते थिए थी त छा थो थिए थो, इन सां जेको आहे उहा परसेंटेज घटिजे थी जेके बि वबा जो शिकार थियनि पिया या जंहिं ते ही जेका पेंडेमिक आहे अटैक करे पई। सो नाज़रीन, इहे सभु जेके शयूं आहिनि उहे असां लाइ इंतिहाई ज़रूरी हूंदियूं आहिनि। असां इलाही अहिड़ियूं शयूं, इलाही अहिड़ियूं ज़िमेदारियूं आहिनि जेके विसरी वेहंदा आहियूं ऐं असांखे जेके क़ानून आहिनि मुख़्तलिफ़ अंदाज़ में या लाज़ आहिनि, रूल्स रेगुलेशन्स आहिनि, उन मुताबिक़ हलणो हूंदो आहे। हिकिड़ो घर जो माहौल हूंदो आहे, असां उन मुताबिक़ हलंदा आहियूं। जॾहिं असांखे पंहिंजा वालदेन चई छॾींदा आहिनि त भाउ हीउ कमु अव्हांखे करिणो आहे त उहो यकीनन असां फॉलो करण जी कोशिशि कंदा आहियूं। पर जेकॾहिं गवर्नमेंट जा बि जेकॾहिं कुझु रूल्स आहिनि, कुझु रेगुलेशन्स आहिनि त उनखे बि असांखे फॉलो करिणो पवंदो आहे। असां इलाही ख़ुशी महसूसु कंदा आहियूं जॾहिं असां इन्हनि कानूननि जी भञकड़ी कंदा आहियूं त इहा असांजी ईअं खणी चइजे त लाशऊरी आहे। सो इहे सभु शयूं जेकॾहिं असां पंहिंजे वक़्त सिर ऐं पंहिंजी ज़िमेदारी सम्झी करे असां हिकिड़ो सचे दिलि सां निभाईंदासीं त यकीनन ई जेको असां पाकिस्तान आहे इनखे ख़ुशहाल ठाहे सघूं था ऐं हर माण्हू इन जो ख़ुशगवार रहंदो, ख़ुशहाल रहंदो त यकीनन असांजो जेको मुआशिरो आहे, असांजी जेका सोसाइटी आहे उन में सुधारो अची सघे थो। ऐं नाज़रीन, सक़ाफ़ती ॾिहाड़ो बि इलाही वेझो आहे जेको 5 डिसंबर ते मल्हायो वेंदो ऐं उन में ईअं खणी चऊं त उहो तालीम जे सिरे हेठि आहे। मीन्स की असां एजुकेशन खे डेडिकेट कयो आहे, न सिर्फ़ु मेहरान टी बल्कि पूरी सिंधी मीडिया उनखे डेडिकेट कयो आहे। ऐं हीउ जेको सक़ाफ़ती ॾिहाड़ो आहे इनखे उजागर करिणो आहे, पर तालीम सां गॾु। सो नाज़रीन, अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल करे अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था, पंहिंजी ख़ूबसूरत राय खां आगाह करे सघो था। ऐं नाज़रीन, असां फेसबुक ते बि लाइव वञी रहिया आहियूं, उते बि तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिसी सघो था। ऐं यकीनन किथे किथे TV जी सहूलियत न आहे त उते असां फेसबुक ते प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियूं, लाइक करे सघंदा आहियूं। ऐं हीउ प्रोग्राम जॾहिं ख़तमु थींदो आहे उन खां पोइ यूट्यूब ते बि अपलोड कयो वेंदो आहे। यकीनन हुते बि तव्हां इन प्रोग्राम खे ॾिसी सघो था, शेयर करे सघो था। ऐं जेको चैनल आहे मेहरान TV ऑफिशियल जे नाले सां यूट्यूब ते, उनखे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकॉन खे क्लिक करणु न विसारियो। यकीनन इहो सभु जेको प्रोग्राम्स आहिनि इहे अव्हां लाइ असां डिज़ाइन कया आहिनि। कोशिशि रहंदी आहे मेहरान TV जी हमेशह
त सुठा सुठा प्रोग्राम्स अव्हां लाइ डिज़ाइन कजनि, जेके मालूमाती प्रोग्राम हुजनि, जेके एंटरटेन अव्हां खे कनि, ऐं उन सां गॾोगॾु सियासी प्रोग्राम्स बि हुजनि, छो जो मुख़्तलिफ़ पहलुअनि खां, मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स खां, मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते असां जॾहिं ॻाल्हि ॿोल न सिर्फ़ु करणु बल्कि ॿुधंदा आहियूं, उहा बि इलाही असां ते असरअंदाज़ थींदी आहे, असांखे हिन मुआशिरे में हलणु सेखारींदी आहे। सो नाज़रीन, असांजे प्रोग्राम में जेके महिमान शख़्सियतूं शामिल थियूं आहिनि उहे बि तमामु बहितरीनु इल्म जे शऊर सां नवाज़ियल ऐं जेके ईअं खणी चऊं त टीचर बि आहिनि, उस्ताद बि आहिनि। असांजे जेके पहिरियां महिमान आहिनि से आहिनि शौकत इब्राहिम अबड़ो, एसोसिएट प्रोफेसर आहिनि इन द डिपार्टमेंट ऑफ सॉइल साइंस एट SAU टंडोजाम। ऐं नाज़रीन, यकीनन उन्हनि जूं कुझु लिखणियूं बि आहिनि, कुझु आर्टिकल्स बि आहिनि, ऐं उन्हनि PhD चाइना खां कई आहे, उन ते बि ॻाल्हि ॿोल थींदी आहे। असांजे जेके व्यूअर्स आहिनि, जेके ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर पवंदी त मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप जेके आहिनि उहे कीअं अवेल कजनि, कीअं जेको आहे मुल्क खां ॿाहिरि वञिजे, तालीम हासिल कजे। छो जो असां जेकॾहिं सिंध में ॾिठो वञे या पाकिस्तान में ॾिठो वञे, इलाही टैलेंट मौजूदु आहे ऐं मुख़्तलिफ़ सलाहियतूं रखंदड़ मुख़्तलिफ़ शागिर्द आहिनि। जॾहिं उन्हनि खे ॾिसंदा आहियूं, जॾहिं उन्हनि जे अहलियत ते वेंदा आहियूं, त ईअं खणी चइजे त हिकिड़ो हैरान कुन थी वेंदा आहियूं त एॾो टैलेंट मौजूदु आहे। ऐं रुॻो असांखे जेको हिकिड़ो ईअं खणी चइजे क़दम वधाइण जी देरि हूंदी आहे, असांखे रस्तो मिलण जी देरि हूंदी आहे, उहे असांजा पंहिंजा टीचर्स हूंदा आहिनि जेके असांखे सेखारींदा आहिनि त हीउ रस्तो हिन तरफ़ वञे थो, हिन कामयाबी तरफ़ वञे थो, ऐं उनखे सिंसियरली ऐं सुठे अंदाज़ सां टाइम सां जेकॾहिं कमु कंदा रहंदा त असां अॻिते वधी सघूं था। ऐं नाज़रीन, असांजा जेके ॿिया गेस्ट आहिनि से नई टही सां तालुक़ु रखनि था ऐं नौजवान आहिनि, उन्हनि जूं खोड़ सारियूं काविशूं आहिनि। एडवोकेट अहमद नवाज़, मरकज़ जनरल सेक्रेटरी आहिनि, सिंध हारी कमेटी जा मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहियो। सो नाज़रीन, ही नौजवान जेको तबिको आहे, हिननि में बि हिकिड़ो ईअं खणी चइजे त ओनू आहे, फ़िकर आहे हिन मुल्क लाइ, हिन सोसाइटी लाइ, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो नाज़रीन, अचो त असां हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, कुझु सिखूं, कुझु पिरायूं। सभु खां पहिरीं भलीकार सर, प्रोग्राम सुबह महिराण में कीअं लॻो? तमामु बहितरीनु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजे सॼे सथे जी जी तमामु सुठो। महिराण जीअं त हू सभारो नालो आहे, बिल्कुलु सुबुह जे पहर में तव्हां प्रोग्राम कयो था, तमामु बहितरीनु। सही। अच्छा, रूटीन सर अव्हां जो अलॻि हूंदो आहे, मीन्स की जॾहिं यूनिवर्सिटी में हूंदा आहियो, उते क्लासिस स्टूडेंट्स जा उन्हनि खे प्रैक्टिकल वर्क कराइण या मुख़्तलिफ़ ॿिया कमकार हूंदा आहिनि, पर हिते अची करे तव्हांजो थोरो ईअं खणी चऊं त माना हिकिड़ो ॾींहं जो जेको रूटीन आहे उहो थोरो चेंज थी वियो आहे, त उहा एक्साइटमेंट मतलब कीअं तव्हां? मुंहिंजे ख़्याल में हीउ बि हिकिड़ो तमामु बहितरु, बिकॉज़ वी आर वर्किंग फॉर द कम्युनिटी बेसिकली। त जेकॾहिं हिन तव्हांजे तहसुस सां असीं पंहिंजे आबादगारनि ताईं, असां पंहिंजे जेके ॾिसंदड़ आहिनि उन ताईं पहुचूं, त मुंहिंजे ख़्याल में इहो बि असांजो ॾींहुं हिकिड़ो सजायो थी वेंदो। जेका असांजी पंहिंजी ॻाल्हि आहे, जेका एजुकेशन जी ॻाल्हि आहे, या जेके असां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स कयूं था कम्युनिटी जेके, बिकॉज़ असांजी सोसाइटी जेका आहे उहा सॼी एग्री बेस्ड सोसाइटी आहे, ऐं सॼी असांजी इकोनॉमी जेका उन में 70% जेको असांजा लेबर आहे उहो असांजो एग्रीकल्चर जो आहे, ऐं GDP जेका असांजी कॉन्स्टिट्यूएंसी उन में वधि में वधि शेयर जेको एग्रीकल्चर जो आहे, असांजा माण्हू जेके आहिनि उहे। त जेकॾहिं मुंहिंजे ख़्याल में असां हिन तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत सां असां पंहिंजे माण्हुनि ताईं पहुचूं त मुंहिंजे ख़्याल में इहा तमामु वॾी ॻाल्हि थी। बिल्कुलु बिल्कुलु, इहा असांजी कामयाबी चइबी। अहमद नवाज़ साहब, भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में कीअं लॻो प्रोग्राम में अची करे? ऐं यकीनन तव्हां ईंदा ई रहंदा आहियो, हिन महिराण टीवी जो ईअं खणी चओ त हिसो रहिया आहियो। महिराण टीवी जी पंहिंजो घरु आहे, ऐं हमेशह महिराण टीवी इज़त ऐं मान ॾिनो आहे, ऐं हमेशह जेको आहे उहो गेस्ट तौरु तव्हां सां गॾु हूंदा आहियूं। त अॼु बि अची करे यकीनन ख़ुशी थी, ऐं महिराण ऐं जेको महिराण जा माण्हू आहिनि उन्हनि जो हिकु नटु तालुक़ु आहे, त हीउ हिकिड़ो वसी प्लेटफॉर्म आहे, ऐं इन प्लेटफॉर्म तां वेही करे असां जेके पंहिंजा टुटल फुटल ख़्याल आहिनि उहे पंहिंजे आवाम ताईं, पंहिंजे जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं। जेके असांजा तजुर्बनि मां शयूं गुज़रियूं आहिनि त उहे उन्हनि ताईं पहुचाईंदा आहियूं, त हीअ शइ जेका आहे उहा पॉज़िटिव आहे, हीअ नेगेटिव आहे, हीअ करणु खपे, हीअ न करणु खपे। त इन हवाले सां सुबुह महिराण नालो हिकिड़ो ख़ूबसूरत आहे, तव्हां सां अची तमामु सुठो लॻो ऐं बहितरीनु प्रोग्राम। ऐं फ्यूचर में ईअं खणी चऊं त मीन्स की ईंदड़ ॾींहंनि में 5 दिसंबर ते सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहिनि, ऐं महिराण टीवी जी ख़बर हमेशह कोशिशि रही आहे त तालीम तालीम ऐं तालीम, इहो ईअं खणी चऊं त स्लोगन रहियो आहे। त छा चवणु चाहींदा, हींअर जेको सकाफ़ती ॾिहाड़ो आहे उहो डेडिकेट कयो पियो वञे एजुकेशन खे? सभ खां पहिरीं त तव्हांजे समूरे सथ खे, महिराण टीवी खे ढेर सारी मुबारकबाद पेश कंदुमि, छो जो महिराण टीवी जॾहिं खां स्टार्ट थियो आहे त महिराण टीवी जो स्लोगन ई इहो आहे, सिंध सवारियो तालीम बचायो सिंध सवारियो। ऐं इन दर्द खे हिन दफ़े जेको आहे समूरी सिंधी मीडिया
महसूस कयो आहे त सिंध जे अंदरि तइलीम जी तमामु घणी खोट आहे। उनजो शायदि हिकिड़ो सबबु इहो बि आहे त जेका असां वटि वबा आई कोरोना, उन असां वटि जेको आहे उहो तइलीम में जे लिहाज़ खां तमामु घणो जेको उहो नुक़सानु कयो आहे। त उन लिहाज़ सां हिकिड़ो तमामु घणी ख़ुशी थी जॾहिं इहो ऐलान ॿुधोसीं त हीउ जेको सकाफ़त ॾियारो असां मल्हायूं पिया, मुख़्तलिफ़ जेको आहिनि उहो उनवाननि सां मल्हायो वेंदो आहे। कॾहिं दरिया खे डेडिकेट कयो वेंदो आहे, कॾहिं ॿोली जे हवाले सां हूंदो आहे, पर हिन दफ़े जेको स्लोगन रखियो वियो आहे उहो इंतिहाई शानाइतो ऐं तमामु बहितरीनु ऐं वक़्ताइतो आहे। ऐं सिंध जे अंदरि इन शइ जी तमामु घणी ज़रूरत आहे सिंध जे माण्हुनि खे, छो जो तव्हां जेका ताज़ो टेस्ट गुज़री आहे PST JST आहे, उन में अंदाज़ो लॻाए सघिजे थो त असांजो जेको तइलीम जे मैदान में जेको रेशियो आहे उहो केतिरो आहे। त जेकॾहिं 1,60,000 स्टूडेंट वेहनि था, उन मां सिर्फ़ु 1200 पास थियनि, त इन मां असां अंदाज़ो लॻायूं त असां तइलीम जे मैदान में किथे बीठल आहियूं। त हीउ हिकिड़ो ज़बरदस्त ऐं वक़्ताइतो क़दम आहे। मेहरान TV समेत समूरी जेका बि सिंधी मीडिया आहे, समूरे खे उन्हनि सभिनि खे जस हुजे ऐं ख़ासि तौर ते तव्हांखे, छो जो मेहरान TV त हमेशह सकाफ़त खां हटी करे मुख़्तलिफ़ वीक बि मल्हाईंदी रही आहे ऐं कॾहिं पूरो जेको आहे हिकिड़ो महीनो उहो सेलिब्रेट कंदी रही आहे। तइलीम मोराई साहब पाण सिंध जे अंदरि निकिरी पवंदो आहे, तइलीम जो पैगाम खणी ॻोठनि में जर जंग में वञी करे आम माण्हू खे हिकिड़ो पैगाम ॾींदो आहे त तइलीम खां सवाइ तरक़ी मुमकिन न आहे। जेकॾहिं असां तइलीम हासिल न कंदासीं त असां पंहिंजे मुल्क खे बि नथा संवारे सघूं, असां पंहिंजो पाण खे बि तब्दील नथा करे सघूं, ऐं असां पंहिंजा राइट बि नथा वठी सघूं। सभु कुझु जेको जुड़ियल आहे उहो तइलीम सां आहे। अच्छा, जेकॾहिं ॻाल्हि कई वञे मेहरान TV जी, त न सिर्फ़ु हिकु हफ़्तो, न सिर्फ़ु हिकु महीनो, पर जॾहिं खां ईअं खणी चऊं त मेहरान TV वजूद में आयो, तॾहिं खां तालीम खे गॾु पाण सां खयो आहे ऐं खणी हलंदासीं। यकीनन का बि जेको आहे ईअं खणी चऊं को बि माण्हू तरक़ी करणु चाहे, को बि माण्हू अॻिते वधणु चाहे, या को माण्हू पंहिंजे पाण में शऊर आणणु चाहे, त तालीम खां सवाइ इलाही ॾुखियो आहे इहो असां लाइ। त असांखे तालीम खे अॻिते वधाइणो पवंदो आहे, हर जेको फ़र्दु आहे असांजी सोसाइटी जो उनखे अॻिते आणणो पवंदो। अच्छा सर, हींअर जेको सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं ऐं हमेशह मेहरान TV जो इहो स्लोगन रहियो आहे त तालीम बचायो सिंध संवारियो, छा चवणु चाहींदा हुआ? मुंहिंजे ख़्याल में त ज़िंदा क़ौमूं जेके हूंदियूं आहिनि उहे पंहिंजो कल्चर, पंहिंजे सकाफ़त ऐं तहज़ीब सां जुड़ियल हूंदियूं आहिनि। सही। ऐं इन में को वधाउ न थींदो त आउं जेकॾहिं चाहियां त इहो सहरो मेहरान TV जो आहे, ऐं जंहिंमें मोराई साहिब जो ख़ासि करे असां ॾिसूं था त सभिनी चैनलनि खां पहिरियों जेका तइलीमी शुरा थी उहा मेहरान तां थी। इहो हिकु तमामु वॾी ॻाल्हि आहे, छाकाणि जो तइलीम जेका आहे उहा इंसान जी मेराज हूंदी आहे। बिल्कुलु। ऐं अशरफुल मखलूक़ात जेको ठहंदो आहे माण्हू, उहो बि तइलीम जे ताज़ो मां तव्हांखे मिसाल कल्ह हिकिड़ो इंटरनेशनल टीचर्स डे गुज़रियो आहे, ऐं अलहमदिल्ला मूंखे हुन में बेस्ट टीचर जो अवार्ड बि मिलियो, प्रोग्राम थियो। त तालीम ई आहे जेका माण्हूअ खे डिफ्रेंशिएट करे थी, डिस्टिंक्शन उन में अचे थो, ऐं माण्हू पंहिंजे समाज में हिकिड़ो पॉज़िटिव रोल पैदा करे थो। दिस इज़ ओनली बिकॉज़ ऑफ द एजुकेशन। जेकॾहिं एजुकेशन न आहे त पोइ तव्हां ॾिसो त माण्हू उनजो हिन सोसाइटी में सर्वाइवल नथो हुजे। त तंहिंजे करे हीउ जेको तव्हां स्लोगन मेहरान TV जो असीं तव्हांखे मुबारकबाद पेश कयूं था त तालीम ई आहे जेका इंसान खे माण्हूअ खे इंसान ठाहे थी ऐं मुआशिरे में हिकिड़ो आला मक़ाम ॾिए थी। ऐं उहे क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि जेके पंहिंजी तालीम, पंहिंजी टेक्नोलॉजी सां सलाड़ियल हूंदियूं आहिनि, त उहे क़ौमूं अॻिते हूंदियूं आहिनि ऐं उहे क़ौमूं पंहिंजी दुनिया ते हिन जे नक्शे ते पंहिंजी बका रखे सघंदियूं आहिनि, जंहिंजो तालीम सां तालीम। बिल्कुलु, तमामु बहितरीनु। ऐं 5 दिसंबर ते सॉइल डे बि आहे, ईअं खणी चऊं मिटी जो, धरती जो ॾींहुं आहे। मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾो हिकिड़ो कोइंसिडेंस आहे इहो, लकीली सॉइल डे उहो बि असां इंटरनेशनल मल्हाईंदासीं। असांजो वाइस चांसलर साहिब बि हुन में तमामु घणी एफर्ट्स वठे पियो त हिन दफ़े असां इहो वॾे पैमाने ते हिकिड़ो प्रोग्राम कयूं, बल्कि सॉइल मेला जे हवाले सां हर साल मल्हायो वेंदो हर साल बि असां मल्हायूं था। त हिन पे वरी हीउ त हिकु तमामु घणो सुठो संगम थी वियो, माना हिकिड़ो कल्चर डे बि थी वियो, छो त हूअं माण्हू मिटीअ सां जुड़ियल हूंदो आहे, धरती आहे, मिटी आहे, पंहिंजी मिटी सां ई थिए थो, त कल्चर, मिटी, सकाफ़त हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल तमामु वॾो ज़बरदस्त प्रोग्राम थींदो। ऐं मेहरान TV वारनि खे जस हुजे ऐं उनखे असां इनवाइट बि कंदासीं त हू असां सां अची जेको असां में गॾिजी असां सां गॾु सेलिब्रेट कनि त हिकिड़ो तमामु वॾो सुठो कोइंसिडेंस थींदो। सही, तमामु बहितरीनु। अच्छा सर, अव्हां जेका एजुकेशन हासिल कई आहे, थोरो असां उन ते बि ॻाल्हाइणु चाहींदासीं, थोरो ॿुधणु चाहींदासीं, छो जो चाइना ज़ाहिर आहे पंहिंजे ॻोठ खां वठी तालीम हासिल करे चाइना ताईं जो जेको सफ़र आहे उन में बि केॾी ॾुखियायूं अचनि थियूं, के सख़्तियूं बर्दाश्त करणियूं पवनि थियूं, कीअं पहुता, कीअं रस्तो मिलियो, असांजे जेके व्यूअर्स आहिनि, जेके ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि खे छा करणु घुरिजे? तमामु सुठो क्वेश्चन। मुंहिंजो बेसिकली तालुक़ु आहे पंहिंजो दादू ज़िले जो आहे, तालको के इंशा, हुनजो नंढिड़ो ॻोठु ईसा खान थियो। उतां खां असां मुंहिंजी जनमभूमि हुनखे चइजे, उतां शुरूआति कईसीं। उनखां पोइ मेहर जे हाई स्कूल में, पोइ गवर्नमेंट कॉलेज के इंशा जो जेको
डिग्री कॉलेज आहे उतां कईसीं। उन खां पोइ वरी असां टंडेजाम यूनिवर्सिटी में असांजी एडमिशन थी वई, पर मुंहिंजी एडमिशन थी चाणका मेडिकल कॉलेज में एज़ उन में पहिरियां मां सिलेक्शन थी हुई। पर उन उते जेको वज़ीर मिनिस्टर हुयो तालीम जो, उन चयो त तॾहिं कोटा हूंदी न मेल फीमेल जी, उहा जनरलाइज़ हूंदी। उन चयो तव्हां कोटा ख़तमु करे मेल फीमेल खे गॾु करे छॾियो। त पोइ उन में असां 2 दोस्त असांजा नाला वरी हलिया विया। पोइ थोरी घणी मायूसी थी, पर हुनखे मूं चयो त असां डोर सां ओपन वरी असां हलूं था कॾहिं ॿियनि। पोइ टंडेजाम यूनिवर्सिटी में वरितीसीं ऐं लकीली आई एम वेरी मच हैप्पी त असां जेकॾहिं टंडेजाम हींअर बि हलंदा ऐं डॉक्टरी आहे तव्हांखे ख़बर आहे, PhD कईसीं चाइना में मुंहिंजी एडमिशन हुई ऐं कुझु वक़्तु मां स्वीडन में पंहिंजो रिसर्च कई कार्बन क्लाइमेट चेंज हवाले सां। उन खां पोइ मलाइशिया, अबूज़ाबी, ईरान, बांग्लादेश काफ़ी जेको आहे असां मुल्क इन तालीमी सिलसिले में आयासीं। ऐं हींअर मुंहिंजो आहे पोस्ट डॉक्टरेट जो ऑस्ट्रेलिया मां, क्वींसलैंड मां, उहो कोशिशि कयूं पिया, उहो हेक फंडिंग करे पई। पर हाणे सॼे इन सिलसिले में त बेसिकली आउं ग़रीब माण्हू आहियां बिल्कुलु। त जेका मूं कमीशन कई सिंध पब्लिक सर्विस कमीशन, उहो एग्ज़ाम पास कयो। उन खां पोइ मां 17 ग्रेड में एग्रीकल्चर डिपार्टमेंट में तक़रीबन 10-11 साल हिते शहबाज़ बिल्डिंग में हुउसि एग्रीकल्चर एक्सटेंशन में। उन खां पोइ वरी मां GRE पास कई, तव्हांखे ख़बर आहे जेका हेक वारनि जी आहे, हायर एजुकेशन कमीशन जी। जॾहिं उहा तव्हां पास कयो था त तव्हांखे इलाही फंडिंग सोर्स मिले थो, यानी तव्हां हूअं तव्हां ग़रीब माण्हू किथे कोन थो, तव्हां फ़ी नथा भरे सघो ॿाहिरि मुल्कनि जी। पोइ हुननि जेको असां सॼी असांखे फ़ी उन्हनि कई ऐं सॼो असांजो ख़र्चु ऐं तक़रीबन $1200-1400 असांखे मंथली उहो ॾींदा, जंहिंमें असां जेको आहे पंहिंजी तालीम खे कई। ऐं उन खां पोइ वरी मां जीअं हिते आयुसि त वरी असांखे असांजी मदर यूनिवर्सिटी असांजी जेका आहे पंहिंजो सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम, उन्हनि असांखे ऑफर कयो त जेके जिन GRE क्वालीफाई कई आहे उहे अची तव्हां इंटरव्यू ॾियो असांखे। त पोइ अलहमदिल्ला उते मां पोइ मां उते असिस्टेंट प्रोफेसर थी वियुसि ऐं अलहमदिल्ला रिसेंटली ऐं असां वरी प्रोमोट थियासीं, थियो आहे असांजो। तमामु बहितरीनु इहो हिकिड़ो सिलसिलो आहे त असां वरी ऐं आई एम वेरी मच हैप्पी त असां डिलीवर कयूं पिया पंहिंजे ॿारनि खे जेके असांजी स्टडी कनि था। इवन त कोविड जी ॻाल्हि कई, कोविड में हुया तॾहिं बि असां उन्हनि सां ऑनलाइन जेको माइक्रोसॉफ्ट टीम्स हुयूं उनजे असां उनजे करे उन टच में रहूं पिया ऐं हिकिड़ी कनेक्टिविटी हुई, थोरो इशू थिए पियो, पर इवन देन असां मुंहिंजे ख़्याल में काफ़ी डिलीवर कयो, जंहिंमें असांजो ख़ासि करे असांजो जेको प्रोफेसर डॉक्टर फ़तिमुल मरी साहिबु आहे वाइस चांसलर, उन असांखे स्ट्रिक्टली बाउंड कयो त तव्हांखे डिलीवर करिणो आहे ऐं पंहिंजे जेको असांजा स्टूडेंट्स आहिनि जिथे जंहिं बि इलाइक़े में वञनि था तव्हांखे उन ते पहुचणो आहे माइक्रोसॉफ्ट टीम जे ज़रिए, इंटरनेट जे ज़रिए। त मुंहिंजे ख़्याल में असां काफ़ी डिलीवर कयूं। तमामु बहितरीनु। अच्छा सर, ज़ाहिर आहे प्राइमरी खां वठी PhD ताईं जेको तव्हांजो सफ़र रहियो उन में माण्हू कुझु सिखे थो, कुझु पिराए थो, इलाही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके नयूं शयूं आहिनि सिखण लाइ मिलंदियूं आहिनि ऐं असांखे तजुर्बो बि थिए थो त हिते जी तालीम कीअं आहे, हुते जी तालीम कीअं आहे, उन ते बि असां डिस्कस कंदासीं। पर ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, यकीनन इंजॉय करे रहिया हूंदा, सुठो लॻी रहिया हूंदो, कुझु सिखी रहिया हूंदा। नाज़रीन हिकु जेको असांजो हिकिड़ो ईअं खणी चऊं लेजेंड चऊं या किंग चऊं कॉमेडी जो, उमर शरीफ़ साहिबु ऐं जेके जिन जो वॾो रोल रहियो आहे, वॾो पाकिस्तान लाइ उन्हनि घणो कुझु कयो आहे, माण्हुनि खे खिलायो आहे। उन्हनि जो विछोड़ो तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे त असांखां उहे विछड़ी विया आहिनि ऐं हिकिड़ो वॾो लॉस आहे ऐं ईअं खणी चऊं त हिकिड़ो ह्यूज आहे, ह्यूज वाइड आहे जेको भरिजण बि ॾाढो मुश्किल आहे। सो नाज़रीन उन्हनि जो जेका जनाज़े नमाज़ आहे जो ॿाहिरि मुल्क विया हुआ इलाज लाइ ऐं जिते उहो असांखां विछड़ी विया ऐं हाणे उहे वरी मीन्स के अची विया आहिनि ऐं 3 बजे अॼु उन्हनि जी जनाज़े नमाज़ बि हूंदी। सो अव्हां ऐं असां सभु उन जे मग़फ़िरत लाइ दुआ कयूं ऐं यकीनन जेके आहिनि उहे सुठा माण्हू सुठा इन मुआशरे लाइ रहिया त अव्हां ऐं असां जूं इहे ई दुआऊं हुजनि आहिनि ऐं उन्हनि जा जेके मिट माइट आहिनि अज़ीज़ आहिनि उन्हनि सां ॾुख में बराबरि जा शरीक बि आहियूं। अलाह से उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए। सो यकीनन अहिड़ियूं जेके पर्सनैलिटीज़ हूंदियूं आहिनि जेके असांखां फिज़िकली त असांखां जुदा थी वेंदियूं आहिनि, पर ईअं खणी चऊं त असांजे रूहनि में असांजे दिलनि में उहे ज़िंदा हूंदियूं आहिनि। अहमद नवाज़ साहिबु असां इन प्रोग्राम में मौजूदु आहिनि, छा चवणु चाहींदा? उमर शरीफ़ जेको आहे उन्हनि जो विछोड़ो असांखां थी वियो आहे। पाकिस्तान जो वॾो लीजेंड हो बिल्कुलु। ऐं उमर शरीफ़ जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे चवंदा आहिनि त माण्हू रोआइण वारा त जाम हूंदा आहिनि जेके ॾुख ॾेई करे माण्हू खे रोआरे छॾींदा आहिनि, पर के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके मुरझायल चेहरनि ते मुरकूं खेरींदा आहिनि ऐं इहो ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे ऐं इहो तमामु वॾो ॾाढो मुश्किल कमु हूंदो आहे। जेको खिलाइण वारो हूंदो आहे उनजो मुख़्तलिफ़ कंडीशन थी सघनि थियूं, मुख़्तलिफ़ सिचुएशन खां गुज़री रहियो हुजे। त इन जो मूं उमर शरीफ़ जो हिकिड़ो इंटरव्यू कुझु टाइम पहिरीं ॿुधो, उन में
चए पियो त माण्हू मूंखे ईअं सम्झंदा आहिनि त माना मुंहिंजी का तकलीफ़ न हूंदी, मां बसि हमेशह ईअं ई हूंदुमि। ज़ाहिर आऊं बि इंसानु आहियां, मुंहिंजियूं बि तकलीफ़ हूंदियूं, पर के मां अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके राति जो देरि जो कॉल करे उहे चवंदा आहिनि असांजो ॿारु जेको आहे उहो नथो थिए, हिनखे तव्हां उहो करायो, खिलायो, हिनखे परचायो। त हिकिड़ो वॾो लीजेंड हो, हुनजो विछोड़ो यकीनन पूरे पाकिस्तान जे लाइ बल्कि पूरी जेका इंडस्ट्री आहे उनजे लाइ हिकिड़ो ॾुखाईंदड़ लम्हो आहे त अहिड़ा माण्हू जेके आहिनि जेके खिलाइनि उहे विछड़ी वञनि। अॼु उहो असां जिस्मानी तौर ते जुदा आहे, पर हुनजा टहक, हुन जूं कयल जेके कॉमेडी आहिनि अॼु बि उहे इन फिज़ा में जेका आहिनि उहे गूंजी रहिया आहिनि। ऐं इहे ताहयात जेके आहिनि उहे यादूं आहिनि उहे विसरंदियूं न, छो जो उहे अहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे अनमोल कॾहिं विसरंदा न आहिनि, हमेशह यादि रहंदा आहिनि। त उनजे लाइ असां बि दुआ था कयूं त अलाह पाक उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए ऐं उनजी मग़फ़िरत जे लाइ समूरी दुनिया खे जेके असांखे ॾिसनि पिया उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदासीं त उहे बि दुआ फरमाइनि। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु बहितरीन। सर शौकत साहब छा चवणु चाहींदा हुआ उमर शरीफ़ जे छोड़े ते, ऐं अॼु उन्हनि जी कराची में 3 बजे जनाज़ा नमाज़ बि आहे? हा, मुश्किल न आहे इहो, जीअं अदा ॻाल्हि कई त इहो तमामु ॾुखियो कमु आहे त तव्हां माण्हुनि जे चहिरे ते मुर्क आणियो। हिन नफ़सानसी दौर में हर को माण्हू परेशान ऐं टेंशनाइज़ आहे, त उमर शरीफ़ अहिड़े क़िस्म जो माण्हू हो जेको तव्हां सदाईं ॾिसंदो त हू माण्हुनि खे तव्हांखे खिलाईंदे नज़र ईंदो ऐं हुननि जे ॿियनि जे चहिरनि ते मुर्कूं खेलींदे नज़र ईंदो। त मुंहिंजे ख़्याल में इट्स अ ह्यूज लॉस, त न सिर्फ़ु इन शोबिज़ इंडस्ट्री जो बल्कि मुंहिंजे ख़्याल में सॼे मुल्क जो, सॼे सिंध जे माण्हुनि जो इहो लॉस आहे। ऐं अहिड़ा माण्हू यकीन कयो सदियुनि में पैदा थींदा आहिनि। ही वॉज़ अ लेजेंड कॉमेडियन, उनजी तव्हां ऐं हिकिड़ी परफेक्ट लेजेंड हूंदो हुओ। हुन में तव्हां ॾिसंदो त उनमें उनखे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि पैराडॉक्स, माना खिल जी ॻाल्हि बि हुजे पर हक़ीक़त बि हुजे। सो ही वॉज़ वन ऑफ देम। ऐं इंटरनेशनली तौर ते ही सिर्फ़ु न हिते, मुंहिंजे ख़्याल में इंटरनेशनली बि हुनखे तमामु वॾी मान्यता मिली। ऐं बाक़ी ही जहान त फ़ानी आहे, हर माण्हू खे असीं दुआ था कयूं त रब ताला खेसि जन्नत में आला मक़ाम ॾे ऐं जेके हूंदा पोयां आहिनि उन्हनि खे दे कैन बियर दिस इरिपेयरेबल लॉस। आमीन। सर ॻाल्हि ॿोल थिए पई त तव्हां हितां खां होसि ताईं जेका तालीम हासिलु कई हुन में तव्हांजो तजुर्बो छा रहियो, केरु छा कुझु नओं सिखियो? जी बिल्कुलु, तमामु घणो मुंहिंजे ख़्याल में डिफरेंस आहे जेकॾहिं असां पंहिंजी हिते जी तइलीमी हालतुनि सां कंपेयर कयूं। उते असांजा माण्हू जेके हुननि जा माण्हू जेके आहिनि दे आर वेरी मच कमिटेड। टाइम हुननि जे लाइ तमामु वॾो इम्पोर्टेंट आहे। तव्हां पाण बि मुंहिंजे ख़्याल में कुझु वक़्तु हाणे रहिया विया आहिनि ॿाहिरि PhD दौरान, तव्हां बि इहो ॾिठो हूंदो त टाइम जी केतिरी पंक्चुअलिटी। जेकॾहिं असांजा मॉर्निंग में क्लास 7:30 बजे क्लास हलंदा, माना असांखे 7:15 बजे क्लास में हुजणो हूंदो। हालांकि तव्हांखे ख़बर हुते केॾी घणी थधि आहे, बर्फ़बारी थिए थी, उनजे बावजूदि तव्हां ॾिसो त हू केॾा पंक्चुअल आहिनि। नंबर 1 बिकॉज़ टाइम इज़ मनी। ऐं जेका क़ौम पंहिंजे टाइम खे सम्झी वई, तव्हां ॾिसंदो उहा दुनिया जे नक्शे ते हीअं तव्हां ॾिसो। ऐं चाइना ॾिसो उनजी इकोनॉमिक ग्रोथ जेका आहे सॼी दुनिया खां उहो जेको 12-13% ते हलनि पिया। सॼी दुनिया हैरान आहे त इहा कीअं हिननि जंप कयो आहे। त मुंहिंजे ख़्याल में हिकु त टाइम हुननि सुञातो आहे, नंबर ॿियो त हुननि एज़ अ नेशन पाण खे सुञातो आहे, पाण खे मञायो आहे वन चाइना वन नेशन। उन ते हू अमल पैरा आहिनि ऐं रिसर्च ॾांहुं ऐं टेक्नोलॉजी ॾांहुं हू तमामु घणो अची विया। छाकाणि हू पहिरीं बि अर्ज़ु कयो त जेके क़ौमूं रिसर्च, एजुकेशन ऐं टेक्नोलॉजी खे वठंदियूं उहे क़ौमूं दुनिया जे नक्शे ते हिकिड़ियूं बेमिसाल क़ौमूं थी उभरंदियूं। त मुंहिंजे ख़्याल में चाइना इज़ वन ऑफ देम। त हुननि पंहिंजो ऐं तव्हां ॾिसो टेक्नोलॉजी जी, तव्हां ॾिसो त यानी सुईअ खां वठी जहाज़ ताईं हुननि पंहिंजा ठाहे छॾिया आहिनि। ऐं असां हुते हूंदा त हुननि यकीन कयो जेके माइक्रोसॉफ्ट हुननि जो पंहिंजो चाइनीज़ सां बि ॾिठो, हुननि खे इंग्लिश जी बि ज़रूरत कोन्हे। हू पंहिंजे हुननि चयो त असां पंहिंजी ॿोलीअ में, हा माना हुननि जो सॉफ्टवेयर बि पंहिंजा डेवलप थियल आहे। हुननि चयो वी डू नॉट नीड इंग्लिश। ऐं हुननि जो इहो चवणु आहे त बाबा असांखे पंहिंजी ॿोली में माण्हू खे सम्झाइणु वधीक बहितरु हुते। ऐं मूं ताज़ो हिकिड़ो पढ़ियो त अक़वाम मुतहिदा जो हिकिड़ो आहे यूनिसेफ वारनि जो इरादो जेको इदारो जेको तालीम ते कमु थो, हुननि चयो त बाबा तव्हां पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजी ॿोली में जेको सम्झाए सघो था उहो तव्हां ॿी कंहिं ॿोली में नथा सम्झायो। त लिहाज़ा तव्हां फ्रेंच आहे, इहे ॾिसो रशिया आहे, उहो पंहिंजी ॿोली में पंहिंजे माण्हुनि खे सम्झाइनि था। त मुंहिंजे ख़्याल में इहो वॾो हिकिड़ो जेको आहे सो हुननि खे इहो फ़ाइदो आहे त पंहिंजी ॿोली में कनि था। अॼु तव्हां ॾिसो सॼी दुनिया ते जेको आहे सो ग्लोबल मार्केट हुजे, हाणे त चवंदा चाइना ग्लोबल पावर थींदी। बिल्कुलु प्रैक्टिकल वर्क इलाही आहे, उन ते घणो ध्यानु आहे। उन सां गॾोगॾु जीअं तव्हां टाइम जी पंक्चुअलिटी चई, इवन अगरि पॉइंट निकिरणी आहे फील्ड लाइ ऐं पाण वेंदी हुअसि 8:30 ते निकिरणी आहे त मीन्स 8:30। इन जो मतिलबु इहो न आहे त 8:31 ते जेकॾहिं तव्हां उते पहुचो था त उते तव्हांखे पॉइंट कोन मिलंदी। उन हिकिड़े मिनट जो बि फ़र्क़ु न हूंदो आहे। ऐं असां वटि असां इलाही गील बि कंदा आहियूं, या खणी चऊं त असां इलाही कमियूं कोताहियूं बि असां में आहिनि। ऐं यकीननि जेका पंक्चुअलिटी आहे उहा तमामु घणी माना रखे थी।
अच्छा अहमद नवाज़ साहब अवां छा था सम्झो त पंक्चुअलिटी केतिरी ज़रूरी आहे, प्रैक्टिकल वर्क केतिरो ज़रूरी आहे, असांजी एजुकेशन जेका सिंध जी एजुकेशन या पाकिस्तान जी एजुकेशन आहे उन जो मयार कीअं आहे? कंहिं बि शइ खे जेको आहे हासिलु करण लाइ पहिरीं त हुन जे लाइ उहो टाइम खे जेको आहे सुञाणप, हुनजो टाइम आहे उहो वॾो क़ीमती आहे। बिल्कुलु असांखे उनजो क़दुरु न हूंदो त पोइ जेको आहे कंहिं शइ जो मतिलबु क़दुरु न आहे। जंहिं वक़्त जो क़दुरु न कयो छो जो वयल वक़्तु वरी वापसि थींदो ई न आहे। बिल्कुलु जेको टाइम गुज़री वियो उहो असां रांदि कुॾी गुज़ारियूं या किताब पढ़ी गुज़ारियूं पर उहो गुज़री वेंदो। त सभ खां पहिरीं त उनजो असांखे क़दुरु करणु खपे, पर बदकिस्मती त असां वटि उनजो न आहे। मिसाल असां चवंदासीं जेकॾहिं क्लास 9 बजे स्टार्ट थियणो आहे त असां घरां 9 बजे निकिरंदासीं, 10 बजे पहुचंदासीं, न कलाक असां लेट पहुचंदासीं। त ईअं ई आहे इन्हनि जेके आहिनि त नंढियूं नंढियूं शयूं, पर असां उन में पंक्चुअल न आहियूं। या वरी अक्सर प्रोग्राम हूंदा आहिनि, पोइ उहे प्रोग्राम बि ईअं 7 बजे जो टाइम हूंदो त पोइ 10 बजे स्टार्ट थींदा, पोइ 3 कलाक पोइ माण्हू घरां 7 बजे वारा उतां निकिरंदा जहिड़े टाइम न दावत हूंदी। त टाइम जो क़दुरु करणु खपे। जेके साईं वारी ॻाल्हि, जेके क़ौमूं वक़्त जो क़दुरु कंदियूं उहे ई क़ौमूं तरक़ी कंदियूं, ऐं असां वक़्त जो क़दुरु नथा कयूं त पोइ असांजा हाल बि दुनिया जे साम्हूं आहिनि। ऐं सिंध जी तइलीम ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त उहो ॾाढो हिकिड़ो अफ़सोस वारो लम्हो आहे। त ऐं फ़िक्र अंगेज़ ॻाल्हि आहे। तइलीम जे लिहाज़ सां ख़ासि करे सिंध जी जेका तइलीम आहे उहा इंतिहाई जेको आहे उहो पुठिते पियल आहे। इनखे इम्प्रूव कीअं कजे? इनखे इम्प्रूव करण जे लाइ असांखे तमामु घणी जेको आहे उहा महिनत करणी पवंदी। असां वटि क्वालिटी टीचर्स बि न आहिनि। त छो जो तइलीम जी शुरूआति हूंदी आहे बुनियाद खां। जॾहिं बुनियादु तव्हांजो पको न आहे, बुनियादी तौरु तव्हां सही न आहियो तव्हांजो, त तव्हांखे मथे वारियूं शयूं जेके आहिनि उहे सम्झ में न ईंदियूं। शॉर्टकट वारो जेको हूंदो आहे, असां वटि ईअं हूंदो आहे त जेका असांजी प्राइमरी वारी एजुकेशन हूंदी आहे उन में असां शॉर्टकट लॻाए करे अची वेंदा आहियूं, या त पोइ असां पढ़ंदा न आहियूं उन में। वरी इंटर ताईं बि असां कॾहिं घुसाईंदा आहियूं, कॾहिं कीअं। त पोइ जेके मथे वारियूं शयूं आहिनि उहे असांखे ग्रेजुएट लेवल वारियूं उहे असांखे सम्झ में ई न ईंदियूं आहिनि। पोइ उहे जेकी टीचर पढ़ाए मथां मथां गुज़रंदियूं आहिनि, मथां मथां गुज़रंदियूं, पोइ आख़िर में डिग्री हथ में हूंदी आहे, पोइ असां कंहिं कम जा रहंदा न आहियूं ऐं ईअं पिया हलंदा आहियूं। केतिरा असांजा सिंध जा नौजवान जेके आहिनि उहे डिग्रियूं खणी हलंदा आहिनि, उन्हनि खे उहो काग़ज़ ई हथ में हूंदो आहे, उन्हनि वटि उहा क्वालिटी न हूंदी आहे त उहे जेके आहिनि कंहिं इदारे सां जुड़ी वञनि। पर जेको महिनत करे थो ऐं उहे उन्हनि जे लाइ जाम सारियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। त सभ खां पहिरीं त असांखे इन शइ ते जेको आहे उहो फोकस करिणो पवंदो त जेके असां वटि टीचर्स आहिनि, जेकॾहिं असां वटि अवेलेबल न आहिनि सिंध जे अंदरि, पहिरीं त जाम सारा अहिड़ा टीचर्स आहिनि, जेकॾहिं न आहिनि त असां ॿिए वारा बि माना ॿाहिरिनि मुल्कनि खां बि घुराए सघूं था। छो जो तइलीम ते को कॉम्प्रोमाइज़ कोन्हे। जॾहिं तइलीम ते असां कॉम्प्रोमाइज़ कंदासीं त पोइ ॿी त शइ आहे ई कोन न। पोइ तरक़ीअ जी असां वटि आहे ई हिकिड़ो वाहिद इहो ई शइ। असांजी टेक्नोलॉजी बि इन सां जुड़ियल आहे, असांजी मुआशी पॉलिसियूं बि इन सां जुड़ियल आहिनि, असांजी सभु शइ सॼो निज़ाम इन सां जुड़ियल आहे। जंहिं असां उन रीढ़ जी जेका हॾी आहे उनखे न पकड़ींदासीं त पोइ तरक़ी त मुमकिन ई न आहे। त इन ते असांखे पहिरीं फोकस करणो पवंदो। सिर्फ़ु माना डिग्रियूं मैटर कोन थियूं कनि, नॉलेज माना रखे थी। ऐं अक्सर असां ब्लेमिंग हूंदा आहियूं जॾहिं डिग्री खां पोइ त भई जॉब नथी मिले या असां बेरोज़गार आहियूं। इहो असां ईअं खणी चऊं त पंहिंजनि ई करतूतनि जे करे हूंदा आहियूं। छो जे असां जॾहिं महिनत था कयूं या जॾहिं सिंसियरली असां पढ़ूं था, ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त असां ॿाहिरनि मुल्कनि खां जेकॾहिं टीचर्स घुरायूं त मुंहिंजे ख़्याल में असांखे एतिरी ज़रूरत न आहे। असांजी सिंध में, असांजे पाकिस्तान में अहिड़ा बहितरीनु टीचर मौजूदु आहिनि जंहिंखां अगरि असां सिखूं। छो जो उन्हनि जी इहा ई कोशिशि हूंदी आहे, उन्हनि जी इहा ई हिकिड़ो ईअं खणी चइजे त सचाई आहे। चाहिनि था त कहिड़ा शागिर्द सुठा मिली वञनि जिन खे हू पढ़ाइनि, जिन खे उन्हनि खे पढ़ाइण जो मौक़ो मिले, ऐं जेके स्टूडेंट्स आहिनि उहे बि जेकॾहिं उहो मौक़ो आहे उनजो फ़ाइदो वठनि था त यकीनन असांजी जेका सिंध जी तालीम आहे उनजो हाल बहितर थी सघे थो। नाज़रीन, वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, जीअं तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, तालीम ते ॻाल्हि ॿोल थी रही आहे। असां उस्ताद बि मौजूदु आहिनि, शागिर्द बि मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। ऐं जेका तालीम आहे उनखे कीअं बहितर बणाइजे, उन सां गॾोगॾु असां गॾु जेके टीचर आहिनि उहे एग्री
कल्चरिस्ट बि आहिनि ऐं जेका ज़राअत आहे असांजे इन मुल्क जी इन माशरे जी हुनखे कीअं बहितर बणाइजे हुन ते बि ॻाल्हि ॿोल थींदी आहे। यकीनन जेकॾहिं असां ज़राअत जी ॻाल्हि कयूं त मुंहिंजे ख़्याल में जेको पाकिस्तान आहे उहो वधि खां वधि डिपेंड करे थो ज़राअत ते, त उहा इलाही घणी ज़रूरत आहे असांखे हुनखे इम्प्रूव करण जी। सर जीअं त ॻाल्हि कई पिया इन्हनि त तालीम जेका आहे हुनजो उन मयार आहे हुनखे कीअं बहितर बणाइजे। ज़ाहिर आहे हिकिड़ो तालीम त आहे ई, असां उन तरह सां जेको हिकिड़ो फॉर्मल एजुकेशन आहे उहो हासिल करे रहिया आहियूं, डिग्री वठी अची वियासीं, पर छा असांजे अंदरि में इल्मु आहे, असांखे कुझु अचे बि थो जंहिं फील्ड में या जंहिं सब्जेक्ट में असां मास्टर्स कई आहे, बैचलर कई आहे। तमामु सुठी क्वेश्चन ज़ोया तव्हां कयो जी ऐं बुनियादी तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई। हीअं ताज़ो हिकिड़ो आर्टिकल बि मुंहिंजो अख़बार में छपियो आहे हिन सिलसिले में, त असां वटि जेका बुनियादी तालीम आहे शुरू जेका प्राइमरी खां कयूं था उन में इलाही फ्लॉज़ आहिनि। मतिलबु हिकिड़ो तव्हां कमाल जी ॻाल्हि इहा कोन्हे त हिकिड़ो रिक्शा हलाईंदड़ ड्राइवर जेको आहे उहो बि चए थो मां सरकारी स्कूल में पंहिंजा ॿार न मोकिलींदुसि, यानी मां हुतां हुतां करे 5-7 हज़ार रुपया भरे ऐं प्राइवेट मोकिलींदुसि। यानी हीअ असांजी तालीम जो ॾिसो सिरिश्तो छा आहे। ऐं जॾहिं त असांजे सूबे जो जेको चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे उहो चए थो मुंहिंजा हर साल जेको असां मिलियन्स ऑफ रुपीज़ वञनि था टीचर्स जी सैलरीज़ में वञनि था। यानी असांजी प्रोडक्शन इहा आहे त हिकिड़ो रिक्शा हलाईंदड़ माण्हू बि चए थो मां पंहिंजा सरकारी स्कूल में ॿार न मोकिलींदुसि, त बाक़ी आख़िर केरु पढ़ाईंदो हुते। रीज़न्स कहिड़ा आहिनि? रीज़न्स कहिड़ा आहिनि त यानी छा जीअं अदा ॻाल्हि कई छा वाक़ई असां डिलीवर न कयो आहे हुते, हिकिड़ी ॻाल्हि इहा। नंबर ॿी ॻाल्हि त हे जो हेॾी सारी भरमार लॻी पई आहे प्राइवेट स्कूल्स जी, या त पोइ भला सरकार ईअं करे त हिनखे हुननि खे हुनजी तहवील में ॾेई छॾे, या हुननि खे हिकिड़ो यूनिफॉर्म सिस्टम हुजे न। मिसाल कुझु वक़्तु पहिरीं जेको तालीम जो मिनिस्टर हुयो पंहिंजो साईं सरदार शाह साहब, उन पंहिंजी न्याणी पंहिंजी धीअ खे कासम वाजे हिकिड़े सरकारी स्कूल में दाख़िल कयो, एंड इट वॉज़ अ गुड प्रेसिडेंट। त इहे ॾिसो तव्हां इंडिया बांग्लादेश में हिन में तव्हां ॿियनि मुल्कनि में ॾिसो त हिकिड़ो यूनिफॉर्म सिस्टम आहे। उते इहे प्राइवेट स्कूल इन जो घणी का भरमार कोन्हे का हुते, त माना हिते तव्हां गली गली में ॾिसो 5 प्राइवेट स्कूल खुलिया पिया आहिनि। त बाबा पोइ जेका गवर्नमेंट हेतिरा बिलियन्स ऑफ रुपीज़ ख़र्च कया आहिनि सरकार ते, सरकारी स्कूलनि ते, टीचर कम्यूनिटी ते, उनजो कहिड़ो लाभ थिए थो। त असांखे इन तरफ़ थोरो सोचणो पवंदो। मूं पंहिंजे कालम में लिखियो बि आहे, इहो हिकिड़ो इलाही डिबेटेबल इशू आहे त तव्हां तालीम जे जेका बुनियादी तालीम उनखे तव्हां कीअं बहितर करे सघो था। बाक़ी एज़ फार एज़ दी यूनिवर्सिटीज़ आर कंसर्न, मुंहिंजे ख़्याल में उते असांजा हाईली क्वालिफाइड फैकल्टी आहे ऐं उते जा मुंहिंजे ख़्याल में हाणे जेको रेशियो आहे तालीम जो अलहमदिल्ला उहो बि हाणे इम्प्रूव थियणु लॻो आहे। ऐं असांजा उते स्टूडेंट्स जेके आहिनि ॿार उहे बि काफ़ी तालीम सां नयूं नयूं इनोवेटिव शयूं पाण ईजाद कनि पिया, नंढा नंढा प्रोजेक्ट्स कनि पिया। ऐं उते जेको आहे काफ़ी पंक्चुअलिटी बि आहे। ऐं असां साइंस ऐं टेक्नोलॉजी ऐं रिसर्च ॾांहुं मिसाल मूं तक़रीबन 2-3 प्रोजेक्ट ख़ुदि विन कया आहिनि इस्लामाबाद मां मुख़्तलिफ़ इदारनि मां। हींअर बि मूं वटि हिकिड़ो प्रोजेक्ट आहे वेस्ट रिसाइक्लिंग खे। जीअं तव्हां ॻाल्हि कई एग्रीकल्चर जी, त एग्रीकल्चर इज़ स्टिल अ सिंगल लार्जेस्ट कंट्रीब्यूटर असांजी GDP में आहे। उनखां पोइ असांजो वॾे में जो जेको वर्क फोर्स आहे उहो बि एग्रीकल्चर खां अचे थो, ऐं ख़ुदि असांजी फीमेल्स तव्हां ॾिसो त उहो काफ़ी जेको एग्रीकल्चर में असांजो आहिनि। त हींअर असां मूं प्रोजेक्ट कयो उहो बि वेस्ट रिसाइक्लिंग आहे, यानी वेस्ट टू वेल्थ। उन ते असां कमु कयूं पिया त जीअं असां जेके ॿाहिराड़ी जी औरतूं आहिनि उन्हनि जी जेके सोशो इकनॉमिक कंडीशन्स आहिनि उहो असां वेस्ट खे मैनेज, बिकॉज़ तव्हां ॾिसो इंडिया बांग्लादेश ॿिया उहे वेस्ट मां जेका वेस्ट में टेक्नोलॉजी आहे दे आर अर्निंग मिलियन्स ऑफ रुपीज़, पर असांजा माण्हू हिते सिर्फ़ु उनखे ज़ाया पिया कनि, उनखे साड़नि पिया। उन सां जेको त असां माहौल में जेको उन गदलाण थिए थी एंड वी आर एडिंग मोर कार्बन फ्यूम्स इन द एनवायरमेंट। त उनखे बि असां उनखे रोकण जे लाइ असां उन मुख़्तलिफ़ जेके वैल्यू एडिशन जेके चऊं था बाय प्रोडक्ट्स ठाहे, ऐं असां जेको आहे सो पंहिंजी यूनिवर्सिटी में उन में असांजो पंहिंजे वाइस चांसलर जो तमामु असांजे चेयरमैन साहिब जो इलाही उन में हथ आहे त इन्हनि शयुनि खे असां जीअं प्रमोट कयूं त हिकिड़ी वेस्ट रिसाइक्लिंग टेक्नोलॉजी। तव्हां पाण ॿाहिरि मुल्क विया आहियो त असीं रुॻो सिर्फ़ु प्रोडक्शन टेक्नोलॉजी ते पिया आहियूं ताईं। बाबा वाट अबाउट द जेको वेस्ट मटीरियल आहे उनखे कीअं असां यूटिलाइज़ कयूं, उनखे मैनेज करण बि त मसइलो आहे न हिकिड़ो, पर जेकॾहिं असां उनखे प्रॉपरली मैनेज कयूं त वी कैन अर्न। उन में असां सॉइल फर्टिलिटी खे वधाए सघूं था, सॉइल जी हेल्थ खे वधाए सघूं था, असीं बायो फर्टिलाइज़र ठाहे सघूं था, कंपोस्ट, बायो कंपोस्ट, वर्मी, तव्हां सॉइल साइंस चयो वर्मी कंपोस्ट आहे। ऐं असां कॉस्ट ऑफ प्रोडक्शन घटाए सघूं था, जेको असांजा हारी जे जेके आबादगार असांजो आहे भाउ उन जेको बर्डन पए थो, कास्ट ऑफ प्रोडक्शन वधंदी वञे थी, त असां उनखे रिसाइकल करे ऐं उनजी कास्ट ऑफ प्रोडक्शन जेको घटाए सघूं था ऐं जेका उन प्रोडक्शन थिए थी उनखे असां वधाए सघूं। सही, तमामु बहितरीनु। अच्छा सर, जेकॾहिं एग्रीकल्चर जी तव्हां ॻाल्हि कई आहे त असांजे माहौल में जेका आलूदगी आहे उनखे कीअं थो जेको आहे न ईअं खणी चऊं त हिकिड़ो ज़ाहिर आहे सॉइल जी जॾहिं रिक्लेमेशन हूंदी आहे त उन में बि असां बहितरी आणे सघूं था। जी हाणे जीअं मूं ॻाल्हि कई त हाणे ताज़ो हिकिड़ो CPEC वारनि जेकी मीटिंग थी उन्हनि चयो त असां मुख़्तलिफ़ सां प्रोजेक्ट्स आणियूं था ऐं हिकिड़ो फोरम वेठो। उन में मूं ॻाल्हि कई त तव्हां साईं रुॻो असांखे प्रोडक्शन टेक्नोलॉजी ते वञिणो पवंदो त असां फसलुनि जी पैदावार कीअं वधायूं। नो डाउट असांजी आबादी वधंदी थी वञे, वी आर गोइंग टू बी डबल एंड ट्रिपल। असांखे उन तरह सां आबादी पंहिंजी फसलुनि जी पैदावार वधाइणी पवंदी, पर साइमल्टेनियसली असांखे जेका सॉइल आहे उहा असांजी मदर आहे, उनजी हेल्थ जो, उनजी फर्टिलिटी जो, चवंदा आहिनि त ओनली अ हेल्दी मदर कैन प्रोड्यूस अ हेल्दी चाइल्ड। सिमिलरली
सेहतमंद माउ सेहतमंद ॿार खे जनम ॾिए थी न, सिमिलरली ज़मीन जेका आहे असांजी माउ आहे। हिन सॼी काइनात में जेके बि जीवत रहनि था उन जो तालुक़ु सिधी या अणसिधी तरह सां असांजी ज़मीन सां आहे, असांजी सॉइल सां आहे। जेकॾहिं उहा सॉइल असांजी रिच न हूंदी, जेकॾहिं असांजी फर्टाइल न हूंदी, हेल्दी हूंदी, वी कैन नॉट एक्सपेक्ट दी बम्पर क्रॉप्स। पोइ असां कीअं था चऊं त हाणे उन में ऑर्गेनिक मैटर कोन्हे, उन में तव्हांखे ख़बर आहे कार्बन जी तमामु घणी कमी थी वई आहे। माइक्रोबियल लाइफ तव्हांखे ख़बर आहे त जेकॾहिं असां हिकिड़ो चमचो फील्ड मां खणी तव्हां पाण सां कयो था कमु, माइक्रोब्स रखंदा आहियूं त इट कंटेन्स मिलियंस ऑफ माइक्रोब, त उन में केॾी वॾियूं कुदरत जी हिकिड़ी वॾी इंडस्ट्री आहे न, त उन में वॾियूं हयातियूं हाणे उन जी एनर्जी जेका आहे उहा एनर्जी तव्हां जॾहिं उन में वेस्ट मटीरियल ॾींदव, क्रॉप रेजिड्यूस ॾींदव, फार्म यार्ड मेन्योर ॾींदव, पोल्ट्री मेन्योर, इहे जेके बि असां वटि जेके नामियाती वसीला आहिनि, मूं पहिरीं अर्ज़ु कयो त असांजे फार्मर ते एतिरो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जो बर्डन आहे। मिसाल हाणे हींअर 4-5 हज़ार रुपया बोरी थी विया DAP जी, जेका 2500 खां 3000 जी, ठीकु आहे। SOP जी 6000 रुपया बोरी आहे। असांजो फार्मर किथां वठे? यूरिया ॾींहों ॾींहुं हुनजी प्राइस हाइक तव्हांखे ख़बर वधंदी वञे त हिकु त असांजा माण्हू जेके आहिनि इम्बेलेंस यूज़ था कनि फर्टिलाइज़र, यानी दे आर ओनली इंक्लाइन टू द नाइट्रोजनस एंड फॉस्फेटिक फर्टिलाइज़र। हुननि खे पोटाश जी ख़बर ई कोन्हे। तव्हांखे ख़बर आहे त पोटाश हिकिड़ो बैलेंस एलिमेंट आहे, उहो क्वालिटी एलिमेंट आहे, उहो तव्हांजी फसलुनि खे जेके फ्रूट्स आहिनि जेके तव्हांजा आहिनि, त जॾहिं तव्हां मार्केट में वञो था त इट्स क्वालिटी, ऐं असां पोटाश चवंदा इहे क्वालिटी एलिमेंट आहे, जेके उहो अप्लाई कोन था कनि। त हिननि सोर्सिस ते जेके असांजा ऑर्गेनिक सोर्सिस आहिनि, दे आर रिच सोर्स ऑफ पोटाश। जीअं बनाने जी असां ॻाल्हि कयूं त बनाना ख़ुदि जेको हुनजो वेस्ट आहे उहो रिच सोर्स ऑफ पोटाश। अच्छा सर, ही टॉपिक थोरो वसी आहे, हिन ते असां वधीक ॻाल्हि ॿोल बि कंदासीं, बनाना ते बि ॻाल्हाईंदासीं, मुख़्तलिफ़ ॿिया जेके प्रैक्टिकल वर्क आहिनि जेके तव्हां पंहिंजे स्टूडेंट्स खे करायो था या पंहिंजे हुन रिसर्च में आणियो था या उन्हनि मां कहिड़ी बहितरी आणे सघिजे थी, हुन ते बि ॻाल्हाईंदासीं। असां अहमद नवाज़ बिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अच्छा, सिंध हारी कमेटी जा तव्हां जेको आहे जनरल मर्कज़ी जनरल सेक्रेटरी बि आहियो, त तव्हां छा था कयो हारियुनि लाइ या जेके असांजा मारूअड़ आहिनि, असांजा प्यारा आहिनि? सही ॻाल्हि पे हिकिड़ी कई सवेर ते जेको आहे न, उहे ॿाहिरां औरतूं आहिनि, उहे जाम सारो कमु कंदियूं, त उन्हनि जो जेको उहे अर्न बि कंदियूं। ऐं मां त ईअं चवंदुमि त उन जेतिरो कमु कंदियूं ऐं जेतिरी उहे महिनत कंदियूं, उनजे बावजूदि त उन्हनि खे त माना फ़रिश्तो तस्लीम करणु खपे, त जेतिरी उन्हनि जी महिनत आहे, जेतिरो उन्हनि जो वर्क आहे। पर बदकिस्मतीअ सां असांजे हिन मुआशिरे जे अंदरि उन औरत खे अॼु ताईं औरत जो मक़ाम बि हासिलु न थी सघियो आहे, त हुनखे औरत खे इंसान बि न सम्झो वेंदो आहे। बहरहाली जे अंदरि हुन जा जेके प्रॉब्लम जेके मसइला आहिनि, त उहे माना मर्द जेको बहरहाली जो आहे उहो ॿुधण जे लाइ तयारु न आहे। त असांखे पहिरीं त इन ते जेको आहे उहो अवेयरनेस ॾियणी पवंदी त जेको औरत आहे उहा बि इंसानु आहे, उन जूं बि ओतिरियूं ई ज़रूरतूं आहिनि जेतिरियूं ॿिए कंहिं इंसान जूं आहिनि। त जेतिरी उहे महिनत कंदियूं त उन्हनि खे ओतिरो उहो सिलो बि मिलणु खपे। छो जो तव्हां फुटी जो फसल ॾिसो त उनजी जेका उहा चुनाई थींदी आहे, जीअं हाणे उहा सियारे जे अंदरि थींदी आहे, हाणे जीअं वक़्तु ईंदो त उहो सियारे में उनजी चुनाई थींदी, उहो केरु कंदियूं आहिनि, उहे औरतूं ई कंदियूं आहिनि। ऐं उन खां अलावा जॾहिं गुड वग़ैरह जो हूंदो आहे त उनजो गाह वग़ैरह जेको थींदो आहे, उन्हनि जी उहो बि कमु जेको आहे उहो औरतूं ई कंदियूं आहिनि। उन सां गॾु घर जो कमु ऐं ॿाहिरां जे अंदरि माल हूंदो आहे, चौपाए माल, उनजो कमु बि उहे औरतूं खे कनि। त उन्हनि जे लाइ हिकिड़ो तमामु घणो जेको आहे उहो डेली बेसिस ते कमु आहे, घर जो कमु आहे, पोइ उन्हनि खे वरी ॿारनि खे संभालणो आहे, वरी हस्बैंड खे टाइम ॾियणो आहे, ॿारनि खे स्कूल मोकिलिणो आहे। त उन जे लाइ असांखे हिकिड़ी मुहिम हलाइणी पवंदी, जीअं साईं ॻाल्हि पियो करे त उन मुहिम जे अंदरि असांखे इहे शयूं जेके आहिनि हाईलाइट करणी पवंदियूं, त उन औरत जे अंदरि ते ओतिरो बर्डन रखणु खपे जेतिरो उहो बर्दाश्त करे सघे। ऐं ॿाहिरां जे अंदरि हिन वक़्तु जेको आहे उहो ख़ुदिकुशियुनि जो रेशो बि उहो तमामु घणो जेको आहे उहो वधी वियो आहे। शायदि उनजो इहो ई सबबु आहे जो उन ते एॾो वॾो बर्डन विधो वियो आहे औरत ते, जेको उहो बर्दाश्त करण जे लाइ तयारु न आहे। ऐं जेको कमु नथी करे त पोइ हुनखे जेको आहे उहो प्रेशराइज़ कयो वेंदो आहे, हुन ते टार्चर कयो वेंदो आहे, हुन ते जिस्मानी तशदुद कयो वेंदो आहे, जेके गैर इंसानी जेको उहो अमल आहे, इन्हनि अहिड़ा जेके अमल आहिनि उन्हनि खे रोकणु खपे। त इन हवाले सां सिंध हारी कमेटी जे प्लेटफॉर्म तां असां मुख़्तलिफ़ ॻोठनि में जॾहिं वञूं था, उते अवेयरनेस ॾियूं था, उन्हनि खे मुख़्तलिफ़ पिनाफ्लेक्स वग़ैरह या पंफलेट ठाराए करे उन्हनि ॻोठनि जे अंदरि, ॿाहिरियाड़ियुनि जे अंदरि नंढा स्टाफ आहिनि उते, उहे विरायूं था, उन्हनि खे हिकिड़ो अवेयरनेस ॾियण जी कोशिशि था कयूं त जेको औरत आहे त पहिरीं त उन्हनि खे काउंट था करायूं त औरत कमु केतिरा थी करे, तव्हां जेके मर्द आहियो तव्हां छा था कयो, औरत छा थी करे ॿाहिराड़ी जे अंदरि। त उनखे उन हिसाब सां ओतिरो मक़ाम ॾियणो पवंदो तव्हांखे। जॾहिं तव्हां उहो मक़ाम न ॾींदा तेसि ताईं जेसिताईं बराबरी न ईंदी तेसि ताईं का बि जेको मुआशिरो आहे उन में तब्दीली न ईंदी। वरी साॻी औरत खे तव्हां शहर जे अंदरि ॾिसो, शहर जे अंदरि बि जेकॾहिं औरत माना को मर्द हूंदो आहे, उहो चाहींदो त औरत पढ़ियल लिखियल हुजे। मतिलबु हुनखे औरत पढ़ियल लिखियल जो मतिलबु इहो हूंदो आहे त उहो किथे जॉब करे, हुनखे वरी बि
औरत जे रूप में खपंदी नौकराणी आहे त हू चाहींदो आहे त कमाए बि उहा ॾाढी सुठी ॻाल्हि कयो मीन्स के उन्हनि जी सिलेक्शन जेका हूंदी आहे उहा बि सुठी हुजे ऐं उन्हनि जे हुकुम मुताबिक़ या उन्हनि जे चवण मुताबिक़ या उन्हनि जी सोच मुताबिक़ बि हले सो इन ते असां वधीक ॻाल्हि ॿोल बि कंदासीं छो जो न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो आहे इन खां पोइ असां मोटी ईंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी असांजो एडुकेटर अहमद नवाज़ जो सवाल आहे हिकिड़ो जी बिल्कुलु उहो सवाल पुछो पर पहिरियां पंहिंजो तारुफ़ कराइजो केरु कहिड़े शहर खां अली मोहम्मद जतोई फ्राम सखर अदी भलीकार चंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में हाणे पुछो क्वेश्चन एडुकेटर अहमद नवाज़ खां असांजो हिकिड़ो सवाल आहे एजुकेशन जे बारे में जी बिल्कुलु त जेका बहिराणीअ जी हिन वक़्तु असांजी तालीम आहे इहा जेका तबाह ऐं बर्बाद लॻी पई आहे स्कूल सभु बंदि पियल आहिनि डिस्ट्रिक्ट सखर जा काफ़ी स्कूल सवें जी इन जे बारे में इन्हनि जो छा चवणु आहे कहिड़ो रद अमल आहे ऐं शहर जा स्कूल हलनि पिया जेके वज़ीर मिनिस्टर पीपल्स पार्टी जा हिन महिल वेठा आहिनि उहे पंहिंजे फरमाइश ते जेके स्कूल हलाइनि था ऐं ग़रीब यतीम ॿार हिन वक़्तु पंहिंजे तालीम खां महरूम आहिनि सिंधी अबोज मारूअड़ा उन्हनि जो मुस्तक़बिल छा थींदो ऐं छा चवणु आहे प्रोग्राम में एडुकेट अहमद नवाज़ जो इन जे बारे में तमामु बहितरीन ॿियो कुझु चवणु चाहींदा थैंक यू अदी थैंक यू प्रोग्राम कीअं थो लॻे जी ही प्रोग्राम कीअं लॻंदो आहे ज़बरदस्त आहे असां ॾिसंदा आहियूं प्रोग्राम हर वक़्तु सुबुह मेहरान ज़बरदस्त प्रोग्राम आहे मेहरान टीवी जो एडवाइस ईअं ॾींदा रहंदा कयो छो जो इन सां छा हूंदो आहे त असां कोशिशि कंदा आहियूं इन मेहरान टीवी जेको आहे उन जा जेके प्रोग्राम्स आहिनि उन्हनि खे मयारी प्रोग्राम्स ठाहे सघूं थैंक यू कॉल के प्रोग्राम में शामिल थिया जी अहमद नवाज़ साहब इन ते पाण पहिरीं ॻाल्हाए चुका आहियूं तइलीम ते त तइलीम जी बराबरी कोन्हे शहर जे अंदरि वरी बि कुझु माहौल जुड़ियल आहे चेक एंड बैलेंस आहे बहिराड़ी जे अंदरि चेक एंड बैलेंस घटि आहे त पोइ काफ़ी कंदो इहो उहे त अथॉरिटीज़ असां वटि मौजूदु आहिनि उन्हनि जो कमु आहे दायरा एडीओ डीओ सभु जेके आहिनि एडमिनिस्ट्रेटर जेके आहिनि जिते स्कूल बंदि आहिनि उन्हनि खे चेक एंड बैलेंस करणो आहे ॻोठ जा नौजवान उन्हनि जो ॿारनि जा पेरेंट्स आहिनि उहे इहो त ज़ाहिर ॻाल्हि आहे त ॿिन्हिनि तरफ़नि खां करणो पवंदो न जेकॾहिं हिकिड़ी धुर नथी करे त ॿी धुर जेका आहे जंहिं असल त नीड त उन्हनि खे आहे न जेके उते मौजूदु आहिनि मुस्तक़बिल त उन्हनि जो बि तबाह थिए न हू त वेठा आहिनि उन्हनि अचनि न अचनि उन्हनि खे त पघार मिली वेंदी पर हू जेके पाण आहिनि उन्हनि जा ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थो थिए त उन्हनि खे पाण खे हाईलाइट करणो पवंदो न त असांजो इदारो बंदि आहे उस्तादु नथो अचे या स्कूल में ॿियो को मसइलो आहे त उहे वञनि उन्हनि सां ॻाल्हाइनि उते हाईलाइट कनि जीअं हीअ पाण जो प्रोग्राम आहे हिननि प्रोग्रामनि जे थ्रू सोशल मीडिया जे थ्रू उन शइ खे हाईलाइट कनि त यकीननि उन में बहितरी अची सघे थी ऐं शहर जे अंदरि वरी बि इहो आहे त शहर में जो उन्हनि खे वेझो आहे न त उहे अप्रोच करे वञनि था एडीओ डीओ ते पहुची था वञनि छा पाण बायोमेट्रिक शऊर बि आहे उते बिल्कुलु त हींअर वरी बायोमेट्रिक वारो सिस्टम बि आहे त उन हिसाब सां टीचर्स बि वञनि था पोइ डिलीवर केतिरो था कनि उहो हिकिड़ो अलॻि सुवाल आहे पर इहो आहे त हिन बायोमेट्रिक खां पोइ टीचर्स स्कूल में वञनि नथा इहो सुठो हिकिड़ो निज़ाम आयो अच्छा असां उतां ॻाल्हि खे जोड़ींदासीं जिते पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि थी रही हुई त जेका छोकिरी आहे औरत ज़ात आहे उनखां जेको ज़ाहिर आहे उहो वधीक कमु जॾहिं परफॉर्म करे थी ऐं वरी मर्द चाहे थो त मुंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे बिल्कुलु पाण बहिराली वारी औरत ते ॻाल्हाए चुका आहियूं पाण शहर वारे खे डिफाइन पिए कयो त शहर जे अंदरि बि मूं इहो ई पियो चयो त शहर जो जेको मर्द आहे बहिराली जो मर्द त माना चाहे थो त मां मुकमल रिलैक्स हुजां औरत ई कमु करे वरी शहर जे मर्द जी बि माना ज़हन साॻियो ई आहे तक़रीबन थोरो डिफरेंट आहे हीअ वरी हू हुते ॻोठाणी औरत खे माना इहो पियो करे त एग्रीकल्चर जो कमु या ॿियो कमु पियो कराए हीअ वरी शहर वारो छा थो चए छो जो शहर जे अंदरि औरतूं पढ़ियल लिखियल आहिनि बहिरारी में तइलीम घटि आहे त हीअ वरी चए थो मुंहिंजी जेका घरवारी हुजे उहा पढ़ियल लिखियल हुजे उहा किथे न किथे वञी जॉब करे मां ईअं निंड पियल हुजां ईअं ई सुतल हुजां त उनखे ई मतिलबु कमु करिणो आहे बाक़ी मूंखे न आहे कमु करिणो मर्द जो माना ज़हनी तौरु मेंटेलिटी इहा जुड़ी चुकी आहे त मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त इन शइ खे ख़तमु करिणो पवंदो त मिसाल जेकर औरत किथे जॉब करे थी त मर्द खे बि जॉब करणु खपे ईअं न हिकिड़ो जेको आहे उहो घर जो फर्ज़ करे हा त पोइ जेको आहे उहो असां मुआशी तौर ते बि स्टेबल थी न सघंदा आहियूं छो जो हिकिड़ो फर्द उहो कमाइण वारो हूंदो आहे ॿिया सभु जेके आहिनि उहो खाइण वारा हूंदा आहिनि
त असांखे इन शइ खे थोरो चेंज करणु खपे ऐं औरत खे बराबरी जो मुक़ाम उहो जेकर अॼु असां 21वीं सदीअ जे अंदरि अॼु बि नथा ॾेई सघूं त पोइ असां कॾहिं ॾींदासीं। ऐं सॼी दुनिया एॾी जेका उहा तरक़ी याफ़्ता एॾी डेवलप थी चुकी आहे ऐं अॼु ताईं असां औरत खे जेको आहे उहो इंसानियत जी बराबरी वारो दर्जो न ॾेई सघिया आहियूं। त असांजी तइलीम असांजो शऊर असांखे पाण ते ॾिसणु खपे त असां किथे बीठल आहियूं। त इन इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे, हिन ते सभिनि धुरियुनि खे सोचणु खपे ऐं जेके बि शऊर रखंदड़ माण्हू आहिनि उहे हिन ते ॻाल्हाइनि। इन खे काफ़ी सारो हाईलाइट कयो बि वियो आहे पर मां सम्झां थो अञा इहो काफ़ी न आहे, अञा हिनखे वधीक जेको आहे उहो हाईलाइट करणु खपे ऐं इहो बराबरी वारो जेको आहे त असांखे उहा बराबरी ॾियणु खपे। अच्छा अहमद नवाज़ साहब, किथे ईअं बि आहे त औरत पढ़ी लिखी आहे, जॉब करणु चाहे थी, हिनखे परमिशन नथी ॾिनी वञे, जॾहिं त हिकिड़ो हूंदो आहे ज़ाहिर ख़बर आहे जेको पढ़ी लिखी आहे त उहो जॉब बि कंदी, जॾहिं उहो एतिरो पढ़ी आहे लिखी आहे उहो किथे त जेका पंहिंजी तालीम आहे या पंहिंजा स्किल्स आहिनि किथे त यूटिलाइज़ कंदी, या उनखे सिर्फ़ु जेको आहे न घर में क़ैद बणायो थो वञे त भई घर जो ई कमु करिणो आहे तोखे, किथे ईअं बि आहे? हा बिल्कुलु, इहो त आहे। असांजे असल में छा आहे, पाकिस्तान घण क़ौमी हिकिड़ो जेको आहे उहा रियासत आहे। हिन रियासत जे अंदरि इहा आहे त असां वटि ख़ासि करे सिंध ऐं बलोचिस्तान में हिकिड़ो क़बाइली सिस्टम आहे ऐं क़बाइली सिस्टम जे अंदरि जेको वॾो फैक्टर आहे न जेको औरत खे ग़ुलामीअ वारो जेको तसवुरु आहे उहो जुड़ंदो ई तॾहिं आहे जिथे माना क़बाइली सिस्टम हूंदो आहे न। हाणे तव्हां ॾिसंदा दुनिया जे अंदरि ॿिया क़बाइली सिस्टम न आहे, न जिथे क़बाइली सिस्टम न आहे उते औरत बि स्टेबल आहे, औरत खे हिकिड़ो बराबरी वारो मक़ाम आहे, हू जेको कमु माना विलिंगली करणु चाहे त उहो करे सघे थी। मतिलबु इहो न आहे त फोर्सली हुनखे हीअ शइ करणी आहे, पर सिंध ऐं बलोचिस्तान में ख़ासि तौर ते इहो क़बाइली सिस्टम आहे ऐं हुननि खे या त कमु करिणो आहे त हुननि खे हिकिड़ो फोर्स आहे भई हीअ तोखे करिणो आहे, या वरी जेको ॿियो ऑप्शन छा आहे त पोइ पढ़ी लिखी बि भले हुजे, माना असांखे जेको आहे उहो क़बीलाई सिस्टम आहे ऐं असांखे माण्हू छा चवंदा पढ़ी लिखी छोकिरी माना उहा औरत वरी जॉब करे, हुनजे माण्हू जी हिकिड़ी ज़हनी जेका आहे उहा कैपेसिटी इहा बीठल आहे। त इहा शइ इहा ख़तमु तॾहिं थींदी जॾहिं असां हिन क़बाइली सिस्टम मां इन जुगाड़ वारे सिस्टम मां निकिरंदासीं, ज़ात पात मां निकिरी जॾहिं असां इंसानियत वारो तसवुरु ईंदो न तॾहिं ई असां जेको आहे हिकिड़ो बहितर समाज जोड़े सघंदासीं, हिकु बहितरीअ तरफ़ ईंदा। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु बहितरीनु। सर शौकत साहब, जेकॾहिं ॻाल्हि कजे वरी एग्रीकल्चर ते असां अचूं था त जेके बनाना जा पन आहिनि उन्हनि खे कीअं असां उनजो इस्तेमालु कयूं, उहो कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि में असां इस्तेमालु करे सघूं था, एग्रीकल्चर में केतिरो उन्हनि जो अहमियत आहे? वेरी गुड क्वेश्चन हुया। हाणे जीअं मूं पहिरीं बि ज़िक्र कयो त असांखे जेके फसलुनि जी बाक़ियात आहिनि जंहिंखे असां क्रॉप रेजिड्यूज़ चऊं था उन्हनि जो असांखे बहितर इस्तेमालु करणो पवंदो, बिकॉज़ दे आर रिच सोर्स ऑफ न्यूट्रिएंट्स, जंहिंखे असां फर्टिलाइज़र चऊं था, जेके प्लांट न्यूट्रिएंट्स चऊं था। हाणे असां वटि बदकिस्मती आहे त असां वटि जेके असांजा आबादगार उनखे ॼाण न हुजण जी बुनियाद ते उहे उछलाए था छॾनि, उनखे साड़े था छॾनि। साड़ण सां ई थिए थो त असां वटि को माहौलियाती आलूदगी जो हिकिड़ो फैक्टर थिए थो एंड दे आर एडिंग मोर कार्बन फ्यूम्स इन द एनवायरमेंट। जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त असांजे कार्बन डाइऑक्साइड जी लेवल आहे उहा हिन माहौल में तमामु घणी वधी वई आहे। ओज़ोन लेयर जी पाण ॻाल्हि था कयूं, ग्लोबल वार्मिंग जी ॻाल्हि था कयूं, क्लाइमेट चेंज ॻाल्हि था कयूं। मिसाल असां वटि सियारो तमामु नंढिड़ो थी वियो ऐं ऊन्हारे जी गर्मी तव्हां ॾिसो केॾी वॾी शदीद वधंदी पई, इहो क्लाइमेट चेंज जे करे। हाणे असांखे ऑटोमोबाइल्स आहे, इंडस्ट्रीज़ आहिनि, उहे त कार्बन एड कनि थियूं पर एग्रीकल्चर त न करे न, घटि में घटि एग्रीकल्चर ते हिकिड़ो कार्बन जो सिंक हुजे, सोर्स न हुजे। त असां वटि इन ते तमामु घणी करणी थिए। जीअं बनाना जी वेरी गुड क्वेश्चन तव्हांजो, त सिंध में बनाना तक़रीबन 90% खां वधीक थिए थो ऐं घोटिकी खां वठी असां ठठे ताईं ॾिसूं त बनाना हर जॻह ते थिए थो ऐं उनजा जेके उनजे फ्रूट जी कटाई खां पोइ माण्हू उनखे उछलाए था छॾनि असांजा आबादगार। पर आउं तव्हांजे हिन तवस सां पंहिंजे आबादगारनि खे अर्ज़ु कंदुमि त उनखे उछलाइनि बिकॉज़ इट्स अ सोर्स, इट्स नॉट वेस्ट। छाकाणि जो 50% न्यूट्रिएंट जेके उनजे फ्रूट में हूंदा आहिनि त 50% उनजे वेस्ट में हूंदा आहिनि। तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई, इंडिया, बांग्लादेश, फिलीपींस, इक्वेडर्स, दे आर अर्निंग मिलियंस ऑफ रुपीज़ फ्रॉम दिस वेस्ट ऐं असां सिर्फ़ु उनखे उछलायूं पिया, साड़ियूं पिया। त असां इहो चवंदासीं त जेकॾहिं लीव्स जी ॻाल्हि था कयो त किथे किथे लाइव स्टॉक लाइ चारो आहे, उनखां पोइ तव्हां जेके ॿियनि मुल्कनि में त उनमें प्लेट्स, इको प्लेट्स था ठाहिनि जेके तव्हां पार्टीज़ में ॾिसो, डिस्पोजेबल प्लेट्स उन लीव्स मां। अच्छा, उनखां पोइ जॾहिं ट्रंक थिए थो जंहिंखे असां सीडो स्टेम चऊं था, उनजी ताज़ो मूं वटि हिकिड़ो ALP जो प्रोजेक्ट अलहमदिल्ला मूं विन कयो, मूंखे यूनिवर्सिटी में हले पियो। असां ज़ोया उन मां फाइबर पिया ठाहियूं, उन वेस्ट मां फाइबर पिया ठाहियूं, फाइबर मां वरी पेपर पिया ठाहियूं। मुंहिंजो हिकिड़ो मास्टर्स जो स्टूडेंट हुन ते कमु पियो करे, MSc जी स्टूडेंट आहे उहा हुन ते, PhD स्टूडेंट आहे उहा हुन ते कंपोस्ट ऐं बायोकान ते कमु। त असां हिकु त असां उन मां फाइबर कढूं पिया, उन मां खां पोइ असां पेपर ठाहियूं पिया, उन खां पोइ कंपोस्ट, बायो कंपोस्ट ऐं ॿियो उन मां असां लिक्विड फर्टिलाइज़र ठाहियूं पिया। जॾहिं उनखे असां पेरेस था कयूं त असांखे इलाही क्वांटिटी में असांखे लिक्विड फर्टिलाइज़र मिले थो जेको हिकिड़ो
गुड सोर्स ऑफ पोटाश आहे जी ऐं पोटाश असांजे फार्मर्स कोन था ॾियनि पर हीउ हिकिड़ो चीप सोर्स हूंदो असां अप्लाई कयूं सही अच्छा नाइट्रोजन ते ध्यानु हूंदो ई आहे न सभिनी जो पर बाक़ी जेके फर्टिलाइज़र्स आहिनि उहे असांजी सॉइल खे केतिरी नीड आहे या केतिरे मिक़दार में या उनखे नीड आहे या न आहे इन खां बि असांखे वाक़ुफ़ु हुजणु खपे छो जो असां अक्सर ॿूटा पोखींदा आहियूं फ्रूट्स भाॼियूं ऐं मीन्स की जॾहिं तव्हां पहिरीं ॻाल्हि कई त असां सॉइल खां वठंदा आहियूं पर सॉइल खे ख़ुराक ॾिबी बि आहे त उन तरह सां जेकॾहिं ग्रीन मैन्योर ऐं फार्म यार्ड मैन्योर जी ॻाल्हि कयूं त उहे केतिरा ज़रूरी आहिनि एग्ज़ैक्टली तमामु सुठी ॻाल्हि तव्हां कई ॾिसो असां वटि जेके सिंध में तमामु घणा वसीला इहे नामियाती वसीला मौजूदु आहिनि मिसाल ॻाल्हि असां वटि सिंध में 35-36 शुगर मिल्स आहिनि ठीकु आहे उन शुगर मिल्स मां असांखे शुगर केन प्रेस मड मिले थो स्पेंट वाश मिले थो मोलासिस मिले थो इहे काफ़ी इहे छा आहिनि दे आर रिच सोर्स ऑफ कार्बन नंबर 1 छाकाणि जो असांजी ज़मीन में तव्हांखे ख़बर आहे ऑर्गेनिक मैटर ज़ीरो थियल आहे त असांजो बिकॉज़ सॉइल इज़ अ लिविंग बॉडी इट रेस्पायर्स उहो छा तॾहिं जॾहिं हुन में हयाती मौजूदु आहिनि ऐं उनजी एनर्जी आहे जेका तव्हां ॻाल्हि कई पथाण जो भाण आहे कुकड़ियुनि जो भाण आहे ऐं जेको असांजे मथे प्रेस मड आहे जेको एग्रो इंडस्ट्रियल वेस्ट आहे त जेकॾहिं असां उहो ज़मीन में ॾियूं था हिकु त असांजे फार्मर जो जेको कास्ट ऑफ प्रोडक्ट जेको फर्टिलाइज़र ते ख़र्च थिए थो उहो घटिबो नंबर ॿियो त असांजो कार्बन वधंदो ऑर्गेनिक वधंदो ऐं माहौलियाती आलूदगी जेका आहे उहा बि घटे ऐं तमामु सुठी हिकिड़ी ॻाल्हि इहा कई त असांजा फार्मर जेके आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु यूरिया ऐं DAP अछो ऐं कारो भाण हुननि खे इहा ख़बर ई कोन्हे त पोटाश बि को फर्टिलाइज़र आहे पर वरी हिकु महांगो बि आहे उहो 6000 जी बोरी आहे इहो बि को ड्रॉबेक आहे पर कुझु हुनखे ॼाण बि न आहे त असां इहो अर्ज़ु कंदासीं पंहिंजे आबादगारनि खे त तव्हां पोटाश जी तरफ़ पे अचो जेकॾहिं तव्हां इनऑर्गेनिक नथा वठो त तव्हांखे कुदरत ॿियनि वसीलनि सां मालामाल कयो आहे उनखे जीअं तव्हां ॻाल्हि कई पोल्ट्री मैन्योर जी आहे वथाण जो भाण आहे जेकॾहिं उहो असां ज़मीन में विझंदासीं त असांजो पोटाश जो काफ़ी हद ताईं पूराव थींदो बिल्कुलु तमामु बहितरीनु वधीक ॻाल्हि ॿोल हिन ते थींदी इलाही कुझु सन ज़हन में उभरनि था पर ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स नाज़रीन असां सां गॾु हिन प्रोग्राम में उस्ताद बि मौजूदु आहिनि शागिर्द बि मौजूदु आहिनि शागिर्द जेके मतिलबु एतिरो हौसलो रखनि था ऐं मुख़्तलिफ़ फील्ड सां तालुक़ बि रखनि था ऐं यकीननि जेके असां उन्हनि मां ॻाल्हियूं ॿुधूं था ऐं इहो ई असांखे ईअं आहे त माना हिकिड़ो ॻाल्हाइण जो या माना दर्स मिले थो या कुझु सिखूं था नयूं नयूं शयूं हूंदियूं आहिनि जेकॾहिं वकालत जी ॻाल्हि कजे मुख़्तलिफ़ असां टॉपिक्स ते ॻाल्हायोसीं एजुकेशन ते ॻाल्हायोसीं वरी औरतुनि ते ॻाल्हायोसीं वकालत जेका आहे उहा केतिरी ज़रूरी आहे छो जो जीअं असांजे मुआशिरे में ॾिसिजे त जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे हाईलाइट केरु कंदो ऐं छोकिरी ऐं छोकिरे लाइ केतिरो ज़रूरी आहे ज़ाहिर पंहिंजे पाण खे मज़बूत बि करिणो हूंदो आहे जेको असांजो मुआशिरो आहे उनखे बि असांखे खणी हलणो हूंदो आहे जेके नवां लाड़ा आहिनि उन्हनि खे बि मुतारिफ़ कराइणो हूंदो आहे छा चवणु चाहींदा वकालत जी हिकु वसी फील्ड आहे ऐं उनखे में अचणु खपे ख़ासि करे छोकिरियुनि खे त वधीक अचणु खपे छो जो उन्हनि खे वधीक जेको आहे उहो पावर जी ज़रूरत आहे उन्हनि खे ताक़त खपे त वकालत माना पाण हिकिड़ी वॾी उहा ताक़त आहे ऐं सुठे वकील थियण जे लाइ वकालत खे तमामु घणो जेको आहे उहो टाइम ॾियणो पए त माण्हू मतिलबु सभु शइ खां कटिजी थो वञे ऐं हिकिड़ी वॾी उहा बिज़ी लाइफ थी वञे जॾहिं प्रैक्टिस में माण्हू अचे थो डेली रूटीन में मतिलबु सवेर उथणो पवे थो वरी देरि जो राति जो माण्हू निंड सुम्हे थो छो जो सुबुह जो कोर्ट ते माण्हू वञे थो वरी उतां वापसि अचण खां पोइ थकिजी अचे थो घर में वरी राति जो ऑफिस छो जो केसनि जी तयारी न कंदो त जज जे साम्हूं ॻाल्हाईंदो छा हुते खिलंदो त न बि त इहो हिकिड़ो वॾो जेको आहे उहो कमु आहे सही ऐं माण्हू खे न वॾो ज़हन विढ़ाइणो पवंदो आहे मीन्स के कुझु दलाइल खपनि ऐं कुझु लॉजिक्स हुजनि जेको की माण्हू ॻाल्हाए सघे ऐं जज जे साम्हूं पेश करे सघे हिकु माना आम माण्हू त ईअं सम्झंदो आहे त वकील आयो 5 मिंट बीह करे जज जे साम्हूं वियो हलियो पर हुनजे पस मंज़र में जॾहिं ॾिठो वञे त हिकिड़े केस ते कलाकनि जा कलाक तयारी करणी पवंदी आहे त उनजे लाइ जजमेंट कढणियूं पवंदियूं आहिनि उन सां रिलेटेड लॉस जेके आहिनि उहे ॻोल्हणा पवंदा आहिनि कहिड़ा हिनखे जेको आहे उहे फेवर ॾियनि था उहे सॼो तयारी करे उते वेंदो आहे उते 5 मिंट साम्हूं बीहंदो ऐं जेको क्लाइंट हूंदो आहे उहो वरी कॾहिं कॾहिं ईअं चिड़ी पवंदा आहिनि तो त ॻाल्हायो न कॾहिं माना इहा शइ हूंदी आहे त न ॻाल्हाइण बि हुनजे फेवर में हूंदो आहे वकील जो
कॾहिं वरी जेको आहे उहो घणो ॻाल्हाइण उहो अच्छा फेवर में हूंदो उहो उनखे पाण खे फ़ैसिलो करणो हूंदो आहे सिचुएशन कहिड़ी आहे सिचुएशन कहिड़ी आहे बिल्कुलु ऐं जेका ॻाल्हि ॿोल थिए पई या जेको केस आहे उहो केस कहिड़ो आहे बिल्कुलु। इन केस में कीअं ॻाल्हाइजे छा ॻाल्हाइजे इन जो बि कुझु टेक्निक्स ऐं कुझु लॉजिक्स हुजणु खपनि बिल्कुलु ईअं ई हूंदो आहे कॾहिं कॾहिं माना जेको मुखालिफ़ धुर आहे उनजो जेको वकील ॻाल्हाए पियो उन में माना हू त बज़ाहिर पाण सम्झे पियो त मां पंहिंजे क्लाइंट खे फेवर पियो ॾियां पर उहा जेका फेवर आहे उहा अपोज़िट पार्टी खे पई वञे जॾहिं उहो असांजे ई फेवर में ॻाल्हाए पियो असांखे ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे पोइ ख़ामोश बि जॾहिं निकिरी अचूं त पोइ क्लाइंट उहो जेको आहे चिड़ी पियो तव्हां सर ॻाल्हायो ई कोन असां हिते बि मोटी आया थी पोइ जॾहिं जजमेंट ईंदी आहे फ़ैसिलो अची वेंदो आहे हुनजे फेवर में सरी फ़ैसिलो त पंहिंजे फेवर में अची वियो त उहो त वकील सम्झंदो आहे जेको आम माण्हू हूंदो आहे उनखे त उन शइ जी सम्झ में न ईंदी आहे सिचुएशन खे ॾिसी करे उन हिसाब सां सॼो माहौल खे ठाहिणो पवंदो आहे जज खे जेको आहे मुतमिन करणो पवंदो आहे ऐं क्रिमिनल केसिस में त ईअं हूंदो आहे त नंढे खां नंढो डाउट पैदा करण जी कोशिशि कई वेंदी आहे जेतिरो मतिलबु तव्हां हुन में कोशिशि करे डाउट पैदा कयो ओतिरो जेको आहे तव्हां पंहिंजे क्लाइंट खे फेवर ॾिनी हूअं बि चवंदा आहिनि जेको अक्यूज़ आहे उहो फेवरेट चाइल्ड ऑफ लॉ त माना नंढे खां नंढे जेको हुन में थोरी बि उणिवीह जो हूंदो त उहो कमी कोताही अची वई त उहा सपोर्ट कंहिंखे कंदी उहा अक्यूज़ खे सपोर्ट कंदी त इहे सभु शयूं जेके आहिनि उहे ॾिसणियूं पवंदियूं आहिनि बाक़ी मां त इहो चवंदुमि ऐं सभिनि खे सजेस्ट इहो कंदुमि त लॉ जी फील्ड में अचो ऐं ज़्यादातर अचो सभु अचो ऐं मां त ईअं चयो हर ख़ानदान हिकिड़ो फ़र्द जेको आहे उहो लॉ में अचे कहिड़ा केस आहिनि जेके तव्हां ॾिसो था ऐं जेके तव्हांजे दरपेश अचनि था के असां वटि जेके केस आहिनि उहे नेब जा काफ़ी सारा केसिस आहिनि जेको हींअर ताज़ो वठ पकड़ लॻी पई आहे नेब जी एंटी करप्शन जा केस आहिनि ऐं उन खां अलावा जेको क्रिमिनल जा केस आहिनि फैमिली जा केस आहिनि ऐं बैंकिंग जा त असां जेको आहिनि मुख़्तलिफ़ बैंक जा असां लीगल एडवाइज़र बि आहियूं जेको असांजी फर्म आहे त इन हवाले सां असां वटि उहे सॼाई जेको आहिनि केस आहिनि पोइ हुन में डेली रूटीन सां तयारी करणी पवंदी आहे वञिणो पवंदो आहे ऐं अॼु बि मां जॾहिं प्रोग्राम में हिते आयुसि पे त सुबुह जो मां कुझु केस लॻल हुआ उन्हनि में पहिरीं हुते अपियर थी पोइ हिते आयो आहे सही बहितरीन ऐं पहिरियां पंहिंजो कमु जेको आहे उहो सरअंजाम ॾियणो हूंदो आहे वरी हीअ बि जेको आहे एक्स्ट्रा हिकिड़ो कमु आहे जेको असांखे जेको आहे उहो हेॾो वसी प्लेटफॉर्म थो मिले हिते ख़ुशी थींदी आहे त माना पंहिंजे माण्हुनि सां हिकिड़ो मिलण जो मौक़ो थो मिले छो हूअं त माण्हू बिज़ी आहे नथो मिली सघे पर थ्रू जेको आहे उहो स्क्रीन त उहो पंहिंजे जेको आहे माण्हुनि सां जेको आहे भले असां हुननि खे नथा ॾिसूं पर हू त असांखे ॾिसनि था हो त असांजो आवाज़ु ॿुधनि था हो त असां जेकी शइ हुननि खे ॿुधाइण चाहियूं पिया उहो ॿुधनि पिया त हिकिड़ो वसी प्लेटफॉर्म आहे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे हिते वेही भला छा सिखंदा आहियो हिते वेही जाम सारियूं जेके आहिनि उहे नयूं ॻाल्हियूं सिखण लाइ मिलंदियूं आहिनि काफ़ी सारा गेस्ट जेके हूंदा आहिनि उन्हनि मां सिखंदा आहियूं तव्हां मां सिखंदा आहियूं ऐं मतिलबु सिखण जो हिकिड़ो प्रोसेस आहे न कुझु तव्हां मूं मां सिखियो मां तव्हां मां सिखियो त हिक ॿिए खां उहो सिखण जो प्रोसेस जारी रखणु खपे ज़हन में हिकिड़ी तयारी कहिड़ी हूंदी आहे उते वञी करे छा ॻाल्हाइबो कीअं ॻाल्हाइबो मां करे तयारी कई न आहे कंहिं प्रोग्राम जी वञी करे सोच थींदी आहे न माण्हू जॾहिं एक्साइटमेंट बि हूंदी आहे कंहिं प्लेटफॉर्म ते वञा थो उते ॻाल्हाईंदुसि हुन सां गॾोगॾु सोचूं बि ईंदियूं आहिनि बसि हुतां निकिरंदा आहियूं पोइ करंट जेका सिचुएशन हूंदी आहे उन हवाले सां त पोइ ही शयूं जेके आहिनि जेके करंटली हलनि पियूं उन्हनि ते जेको आहे ॻाल्हाइबो ऐं उन्हनि में जेकी असांजे ज़हन मुताबिक़ सॉल्यूशन हूंदा आहिनि पोइ माहौल खे ॾिसबो उते जेके टॉपिक हूंदो उन टॉपिक खे ॾिसबो उन तरह सां ॻाल्हाइबो उन तरह सां ई जेको आहे उहे उन्हनि शयुनि खे डिफाइन कबो जेतिरो इल्मु आहे उन्हनि शयुनि खे जेको आहे उहो डिफाइन ई कबो इलाही सुठो इलाही सुठो सर शौकत साहब वरी असां ईंदासीं बायो फर्टिलाइज़र्स ते त उहे केतिरी अहमियत रखनि था असांजी ज़मीननि लाइ असांजी सॉइल लाइ तमामु सुठो क्वेश्चन तव्हांजो हाणे ईअं त असांजा जेके आबादगार आहिनि या जेके फार्मर्स आहिनि दे आर ओनली इनक्लाइंस टू द मिनरल फर्टिलाइज़र्स जॾहिं त तव्हांखे ख़बर आहे सॼी दुनिया सॼो वेस्ट तव्हां पाण ॿाहिरि मुल्क रहियो त उहे दे आर कमिंग टूवर्ड्स दी ऑर्गेनिक फर्टिलाइज़र्स यानी जेके ऑर्गेनिक जी ॻाल्हि कई उन में बायो फर्टिलाइज़र दे प्ले वेरी इंपॉर्टेंट रोल तमामु घणी हुनजी अहमियत आहे मिसाल ॻाल्हि साइंटिफिकली ॻाल्हि असां कयूं ऐं ज़मीन जेका आबादी वारी ज़मीन आहे उतां जेकॾहिं हिकु चमचो खणी ज़मीन जो ऐं असां माइक्रोब ते रखूं इट कंटेन्स मिलियंस ऑफ माइक्रोब्स त हीअ जेका ज़मीन आहे जेका मदर सॉइल आहे इहा ख़ुदा ताला जी हिकिड़ी वॾी बायो जियो केमिकल इंडस्ट्री आहे उन में तमामु घणियूं हयातियूं मौजूदु आहिनि मिलियंस जे तइदाद में बिलियंस जे तइदाद में ऐं उन्हनि जी एनर्जी आहे जेका तव्हां ॻाल्हि कई त वथाण जो भाण हुजे क्रॉप रेजिड्यू फसलनि जी बाक़ियात हुजे ऐं कुकड़ियुनि जो भाण हुजे ऐं जेको एग्रो इंडस्ट्रियल वेस्ट आहे जेको उनखे छाकाणि जो जेके माइक्रोब्स हूंदा आहिनि उनजे ख़ुदि जेके सेल्स हूंदा आहिनि दे आर मेड अप मोर देन 50% ऑफ द कार्बन ऐं हीअ जेके क्रॉप रेजिड्यूज़ ऐं इहे जेके हूंदा आहिनि असां वथाणनि जा भाण इहे रिच सोर्स ऑफ कार्बन हूंदा आहिनि नंबर 1 नंबर 2
उन में नाइट्रोजन बि हूंदी आहे, फास्फोरस बि हूंदो आहे, ऐं उन में ट्रेस एलिमेंट्स जेके माइक्रो एलिमेंट्स हूंदा आहिनि उहे बि, तव्हांखे ख़बर आहे 16 एलिमेंट हुजनि, जी बिल्कुलु, उहे बि हूंदा आहिनि। ऐं उन्हनि जो फ़ाइदो हूंदो आहे उहे स्लो रिलीज़ हूंदा आहिनि, यानी तव्हांखे हर सीज़न में उन्हनि मां स्लो रिलीज़ ई तव्हांखे मिलंदा, ऐं तव्हांजी ज़मीन जी जेका सिहत आहे ऐं ज़मीन जी जेका क्वालिटी आहे, ख़ासि करे अॼुकल्ह इशू वॾो आहे ज़मीनी क्वालिटी ऐं हेल्थ जो, त उनखे मेंटेन कंदा। ऐं असां बि ख़ुदि हिन प्रोजेक्ट जे थ्रू असां हींअर पंहिंजो जेको लिक्विड फर्टिलाइज़र ठाहियूं पिया असां, उनखे असां चऊं था त हिनखे असां कन्वर्ट करे ऐं उन में बायो फर्टिलाइज़र ठाहियूं। रिसेंटली असांजी एरे एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा हिकिड़ी गेस्ट आया हिते डेलीगेट्स, सो उन्हनि सां हिकिड़ो असां मुआइदो साइन पिया कयूं त जेको बनाना मां असां वटि इलाही तइदाद में असांजो जेको लिक्विड फर्टिलाइज़र निकिरे थो, त असां हिनखे बायो फर्टिलाइज़र में कन्वर्ट कयूं। ऐं त जेकॾहिं असां उहो बायो फर्टिलाइज़र ॾींदासीं त हिकु त असांजे आबादगार जो ख़र्चु घटिबो, नंबर 1, नंबर 2 असां जेको हू केमिकल फर्टिलाइज़र ख़र्चु कनि था, नंबर ॿियो असां पंहिंजी ज़मीनुनि में जेके माइक्रोब्स आहिनि, माइक्रो एक्टिविटी आहे, माइक्रोबियल कॉलोनाइज़ेशन आहे, माइक्रोबियल पावर, उनखे असां वधाए सघंदासीं, उनखे असां रिजुनाइल करे सघूं था इन जे विझण सां। सही। अच्छा सर, माइक्रोबियल एक्टिविटी जी ॻाल्हि कजे त उन जी अहमियत छा आहे? हा, माइक्रोबियल इहा त तव्हां जेकॾहिं माइक्रोब्स खे एनर्जी ॾींदव त उहे वधंदा, उनजी पॉपुलेशन वधंदी ऐं उनजी एक्टिविटी वधंदी। जेकॾहिं तव्हां उनजी एनर्जी त बिकॉज़ दे आर वेरी माइन्यूट एंटिटीज़, उहे त ख़तमु थी वेंदा, तंहिंजे करे हुनखे बेसिकली इहा एनर्जी जेका तव्हां ॻाल्हि कयो हीअ प्रोवाइड कंदासीं, त इहो थींदो त असांजी माइक्रोबियल बोथ पॉपुलेशन हुनजी आवाज़ ऐं एक्टिविटी ॿई वधंदियूं, नंबर 1, नंबर 2 त कार्बन वधंदो, ऐं नंबर 3 जेका वॾी ॻाल्हि आहे त उहा तव्हांजी जेका वाटर होल्डिंग कैपेसिटी आहे ज़मीन में, उहा तव्हांजी 3 to 4 टाइम्स हायर थींदी। तव्हां ॾिसो था अॼुकल्ह दुनिया में पाणी जो केॾो इशू आहे, पाणी जा सभु वसीला ख़तमु थींदा, सुकड़वा वञनि था, ऐं वी आर लेफ्ट ओनली विद द 3% ऑफ द फ्रेश ऐं यूज़ेबल जेके वाटर रिक्वायर्स आहिनि उहे। तंहिंजे करे असांखे इन ते बि ध्यानु ॾियणो पवंदो त असां पंहिंजे इन ज़मीननि में बायो फर्टिलाइज़र ॾियूं, ऑर्गेनिक वधायूं, बायो कंपोस्ट ॾियूं, ताकी असां ज़मीननि में जेका वाटर होल्डिंग कैपेसिटी आहे उनखे वधायूं। यानी तव्हां जेकॾहिं वाटर होल्डिंग कैपेसिटी वधाए वियो त जिते तव्हां 6 लीटर पाणी ॾियो पिया उते तव्हां 3 लीटर ॾियो, 3 to 5 टाइम्स तव्हांजी हायर थी वई। त ताज़ो असांजी सियापे वारनि सां जेको प्रोजेक्ट आहे वाटर कोर्स, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी, असां चयो त साईं असां तव्हां सां हिकिड़ो MOU साइन कयूं, असांजे स्टूडेंट्स उन ते रिसर्च कनि पिया, असांजे डिपार्टमेंट रिसर्च करे पियो, त असां जेको आहे न ऑर्गेनिक्स जे थ्रू ज़मीननि में पाणी झलण जी सलाहियत वधायूं। ऐं कल्ह टोनी मुंहिंजो कॉलम बि छपियो आहे हिन में सिंधी एक्सप्रेस में, त असां जेकॾहिं कंपोस्ट या इन क़िस्म जा बाण ज़मीन में ॾियूं त असां जेका पाणी झलण जी सलाहियत आहे 3 to 4 टाइम्स वधाए सघूं। सही सर, इहा जेका कलराठी ज़मीन आहे उन ते बि इहो पोटाश जेको असरु करे सघे थी? बिल्कुलु, इहा तव्हां सुठी पोटाश ऐं जेको कंपोस्ट जी ॻाल्हि त तव्हां ॻाल्हि था कयो, त कंपोस्ट आहे ऐं जेको ज़ोया चयो त जेको हुन में बायो फर्टिलाइज़र विझूं था त बिल्कुलु उहे जेका उनखे रिड्यूस करे सघनि था। ऐं मां तव्हांखे मिसाल ॾियां त ज़ोया जंहिं वटि असांजी टीचर वटि कई आहे डॉक्टर इनायतुल्लाह राजपर, हुन हिकिड़े स्टूडेंट्स खे MSc कराई, उनजो मक़सदु ई इहो त असां जेका सेलिनिटी आहे या जेको कलर जेको चऊं था उन ऑर्गेनिक्स जे थ्रू असांखे कीअं घटाए सघूं, ऐं बहितरीन क़िस्म जी स्टडी सां कराई, उहा असां थीसिस में मौजूदु आहे। त असां जॾहिं ज़मीन में ऑर्गेनिक मेट वधायूं था, जेको बायो फर्टिलाइज़र ॾियूं था, या जंहिं उन मुख़्तलिफ़ क़िस्म जो ऑर्गेनिक कंपोस्ट आहे या ॿिया जेके शयूं, त उन सां असां सेलिनिटी खे कंट्रोल करे सघूं ऐं ज़मीन हिकिड़ी बैलेंस थी सघे। अच्छा सर, ईंदड़ वक़्त में चवंदा आहिनि शदीद खोट थी वेंदी पाणी जी, त पाणी खे कीअं बचाइजे? हिकिड़ो सॉइल जेको आहे उनखे असां फर्टाइल कंदासीं त ज़ाहिर आहे असां पाणी खे बचाए सघूं था, ॿिया कहिड़ा तरीक़ा आहिनि जेके अपनाइजनि? तमामु सुठी तव्हां ॻाल्हि कई। ॾिसो, पाणी हींअर दुनिया जो वॾे में वॾो इशू आहे। कंहिं ॾाहे चयो आहे त 2 जंगियूं पहिरियों लड़ी चुका आहियूं, जेकॾहिं हाणे का 3rd वर्ल्ड वार लॻंदी त उहा ट्रांसबाउंड्रीज़ वाटर ते लॻंदी, पाणी ते लॻंदी। पाणी जा छो त ज़ख़ीरा जेके आहिनि उहे सुकड़बा था वञनि। असां वटि सिर्फ़ु सॼी दुनिया में सिर्फ़ु 3% पाणी बचियो आहे मिठो यूज़ेबल, ॿियो सॼो ब्रेकिश आहे, अनयूज़ेबल आहे 97%। त हाणे असां वटि काफ़ी अहिड़ा तरीक़ा आहिनि जेके असां पंहिंजी पाणी जी, हिकु त मूं तव्हांखे ॿुधायो ऑर्गेनिक वधाईंदासीं त असांजी वाटर होल्डिंग, नंबर 2 वाटर कोर्सेस जेके पका थियनि, सेकंड उहो त लॉस थिए थो। ॿिया उहो कारण आहे त असां वटि जेको इरिगेशन सिस्टम आहे, नो डाउट इट्स वन ऑफ द बेस्ट सिस्टम। ऐं हिकिड़ो सुठो कोइंसिडेंस, ऐं हीअ कोई सब्जेक्ट पढ़ायां थो पंहिंजे मेजर में, उनजो उहो टाइटल इहो आहे त सॉइल एंड वाटर कंजर्वेशन, तव्हां बि पढ़िया हूंदो, उहो मां ताज़ो पढ़ायां पियो ॿारनि खे, पंहिंजे स्टूडेंट्स खे। त इहो आहे त असां वटि उनजो ड्रॉबैक इहो थियो त असां जेको सिस्टम इहो आहे इरिगेशन जो, असां ज़मीन खे पाणी खे ज़मीन जे मथां बंदि ॿधी वहायो, जंहिंमां उन मां तमामु घणो सीपे थियो आहे। त उन मां जेका सीपे थी आहे उन वाटर लॉगिंग, ऐं जीअं अदा ॻाल्हि कई त सिम कलर खे उन तमामु घणो वाधारे। ॿियो तव्हां ॾिसो, असां वटि LBOD ऐं RBOD जेके प्रोजेक्ट्स मेगा प्रोजेक्ट आया, उन्हनि बि ॾाढा उन में जेको आहे सो वाध कई, उन में बि सीपे थियो आहे, माण्हू उन्हनि में जेको सो इंडस्ट्रियल वेस्ट छॾियो आहे, ॿियो जेको सो पाणी वेस्ट छॾियो आहे, त उहो बि वेस्ट थियो आहे। ऐं जेको उन जेके आसपास जी ज़मीनूं आहिनि उन्हनि में वाटर लॉगिंग सेलिनिटी इहा थी आहे। ॿियो तव्हां ॾिसो, जेको सी इंट्रूएन आहे, जेको समुंड
वधीने ठटे जेकर पाण ॻाल्हि कयूं त हज़ारे एकड़ असांजा ज़मीन जेको आहे समुंड जेको खाए पाईंदो थो वञे यानी जेका जीअं जीअं वधी भुॻड़ा में सीराणी इहे सभु माण्हू आहिस्ते आहिस्ते ऐं कंहिं हाणे मूं हिकिड़ो मीरमल परियार साहिब पढ़ियो काविश में हुन लिखियो आहे त तव्हांजे कोटड़ी खे बि कुझु सालनि में ख़तरो आहे इहो समुंड तव्हांजो एतिरो पाए ईंदो अॻिते त जेकॾहिं तव्हां समुंड में मिठो पाणी छोड़ नथा कयो डेल्टा में त सिमिलरली एक्शन एंड रिएक्शन तव्हांजो जेको खारो पाणी समुंड उहो तव्हांजो ज़मीनुनि खे ऐं हिकिड़ी ताज़ी रिपोर्ट तव्हांखे ॿुधायां त फाओ वारनि 2018 में चयो आहे त असांजी तक़रीबन 16 खां 17 एकड़ ज़मीन जेका उहा डेली बेसिस ते तबाह पई थिए या तव्हां सॉइल साइंटिस्ट आहियो सर जेकॾहिं पाणी जी ॻाल्हि कजे त जिते खारो पाणी आहे दुबई में जेको आहे न खारे पाणी खे मिठो कयो अथनि त छा हिते पॉसिबल कोन्हे यस वेरी गुड इहो क्वेश्चन असांजो चेयरमैन साहिब हिन ते बायोसेलाइन एग्रीकल्चर ते उहो कमु कनि पिया त असां जेके बि रिसोर्सिस जेकॾहिं ज़मीन असां वटि खारी आहे या जेका वाटर आहे त उनखे उनजा कहिड़े क़िस्म जा फसल लॻनि कीअं आबाद कयूं ऐं ख़ुदि जेको वाटर जेको आहे उनखे असां कीअं रिसाइकिल करे कहिड़ा क्रॉप्स लॻायूं कहिड़ा डेल्टा क्रॉप्स लॻायूं ताकी उहो असांजो जेको वेस्ट वाटर आहे उहो यूज़ थिए अमेरिका ॾिसो तमामु वॾो डेवलप कंट्री तव्हां यकीन कयो उते बि 70% जेको वेस्ट वाटर आहे उनखे रिसाइकिल था कनि रिसाइकिल करे उनखे वरी रीयूज़ेबल बणाइनि था त सिमिलरली तव्हांजो ॾाढो सुठो क्वेश्चन वक़्ताइतो क्वेश्चन आहे त असांखे बि अहिड़ा क्रॉप सिलेक्ट करणा पवंदा या तव्हां हूअं बि ॾिसो तव्हां फील्ड में वञो तव्हांजो फील्ड जेके वेजिटेबल्स आहिनि उहे तव्हांजे घटि जेको पाणी वेस्ट थिए उन ते थियनि थियूं उनखे रिसाइकिल त कोन था पर जेकॾहिं मूं पंहिंजे हिकिड़े MSc स्टूडेंट बि करायो आहे त असां जेको वेस्ट वाटर आहे उनखे जेकॾहिं असां उनखे ट्रीट कयूं उनखे ॿिए जेको केनाल वाटर सां कराए ॾियूं या जेके ॿियूं असांजो केमिकल ट्रीटमेंट्स आहिनि उनखे ॾियूं त उन में कंटेमिनेशन असां काफ़ी घटाए सघूं था ऐं पोइ असां पंहिंजी ज़मीन ॾेई सघूं था ऐं असां उनखे क़ाबिले यूज़ बणाए सघूं था सही अच्छा सर चाइना में दुजांगयान में जेको आहे वाटर इरिगेशन सिस्टम हो त मतिलबु उन जेको पाणी हो उनखे बाक़ाइदा साफ़ कनि पिया ऐं उनजो जेको वॾो सिस्टम आहे ॾाढो सुठो लॻो ऐं एॾियूं कोशिशूं वठनि पिया वॾियूं वॾियूं मशीनरीज़ उते लॻल हुयूं ऐं असां बि ज़ाहिर इहे जेकॾहिं कोशिशूं वठूं त असां पाणी खे साफ़ बि करे सघूं था पाणी खारे पाणी खे मिठो बि ठाहे सघूं था ऐं ॿियूं बि अहिड़ियूं खोड़ सारियूं जेके कोशिशूं आहिनि असां वठी सघूं था पर जेका सॉइल आहे ज़मीन आहे मीन्स की उन ते असां वेजिटेशन बि पॉसिबल कोन्हे असां वटि ऐं जंहिंजे करे बि जेका सॉइल जी फर्टिलिटी आहे सा ख़तम थींदी पई वञे या जेको आहे न एरोजन थिए थो हुन में वाटर एरोजन आहे या विंड एरोजन आहे उहो थिए थो इहो जेको मसइलो आहे इनखे कीअं जेको आहे न इन जो हल कहिड़ो कढिजे या इन लाइ असांखे छा करणु घुरिजे इन ते बि असां ॻाल्हाईंदासीं पर ब्रेक जो टाइम थियो आहे नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ असां मोटंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो हिकु दफ़ो ॿीहर आजियां प्रोग्राम सुबह मेहरान जे अङण ते नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम यकीनन जेको आहे असांजो प्रोग्राम लाभाइतो ऐं काराइतो हूंदो अव्हां लाइ इन मां कुझु सिखंदा ऐं असां सां गॾु अहमद नवाज़ साहिबु हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि असां जेकॾहिं ॻाल्हि कजे त असां मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हायोसीं या थोरो पर्सनल लाइफ ते बि ईंदासीं बुक्स ते बि ईंदासीं न्यूज़ पेपर्स आहिनि हुन ते बि ईंदासीं केतिरो बुक्स पढ़ंदा आहियो पंहिंजो कोर्स वर्क आहे हुन ते केतिरो ध्यानु ॾींदा आहियो ऐं न्यूज़ पेपर जेके आहिनि उन मां छा सिखंदा आहियो अख़बार मां हर रोज़ डेली रूटीन आहे उहा मां पढ़ंदो रहंदो आहियां ऐं हफ़्ते में 1-2 ॾींहं जेको कोशिशि कंदो आहियां त मज़मून बि अख़बार में मुंहिंजा छपंदा आहिनि मुख़्तलिफ़ इशूज़ ते करंट इशूज़ ते ख़ासि करे मज़मून हूंदा आहिनि बाक़ी जेको आहे न किताब त उहो ज़िंदगी जो बहितरीनु साथी आहे ऐं शुरू खां वठी मुंहिंजी जेको आहे उहो तनाई पसंदि आहियां अकेलो रहणु मूंखे सुठो लॻंदो आहे ऐं अकेलाप में वरी जेको आहे उहो किताब मोबाइल त हींअर आई आहे शुरू में मोबाइल न हुई त पोइ किताब ऐं चांहि जो कप हिकिड़ी ॻाल्हि नोट कई आहे त जेके थोरा वधीक पढ़ाकू हूंदा आहिनि मीन्स के जिन खे उन हूंदो आहे ऐं जेके किताब में बिल्कुलु गहराई में अंदरि हलिया वेंदा आहिनि त उन्हनि खे तनहा पसंदि उहो वधीक हूंदा आहिनि शायदि उहे पंहिंजे कम ते ध्यानु ॾियणु चाहींदा आहिनि साइंस तरफ़ घणो हलिया वेंदा आहिनि या हिस्ट्री तरफ़ घणो हलिया वेंदा आहिनि त छा इहो ज़रूरी आहे असांजे जेके ॾिसंदड़ आहिनि जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि में शागिर्द बि हूंदा केतिरो ज़रूरी आहे इन्हनि शयुनि ते या तालीम ते ध्यानु ॾियणु मूं जेको ऑब्ज़र्व कयो आहे न उन में इहा शइ मुंहिंजे साम्हूं आई आहे त जॾहिं माण्हू जाम सारो पढ़ी थो वञे न त पोइ उनखे जॾहिं पंहिंजे लेवल जो माण्हू नथो मिले न त उनखे उहे शयूं जॾहिं ॿुधाए उहो जाम सारो पढ़ियो वेठो आहे पोइ आम माण्हू सां कचहरी करे हुनखे ॿुधाए न हुनखे त सम्झ में न ईंदी पोइ उहो बोर थी वेंदो आहे पोइ उन्हनि माण्हुनि खां जेको आहे पाण ई भागी थी वेंदो आहे पोइ न चाहींदो आहे त हरूभरू हिननि खे जेको आहे डिस्टर्ब कजे त उनखे जॾहिं को पंहिंजे उन हिसाब जो माण्हू मिलंदो आहे जेको उहो बि किताब पढ़ंदड़ हुजे ऐं साॻे फील्ड जो हुजे त उन सां कचहरी में रातियूं गुज़री वेंदियूं आहिनि ख़बर न पवंदी आहे पोइ इन करे ई शायदि इहो वॾो जेको आहे उहो सबबु आहे जो माण्हू तनाई पसंदि थी वेंदो आहे पोइ उहा अकेलो रहण में माना जेको आहे उहो पाण खे जेको आहे इज़ी फील कंदो आहे
ॿियो किताब पढ़ंदो आहे मुख़्तलिफ़, कॾहिं नावेल पियो पढ़ंदो, कॾहिं मुख़्तलिफ़ लिटरेचर, कॾहिं दुनिया जा इनकलाब पढ़ंदो। ऐं मूंखे नावेल जाम सारा पसंदि आहिनि। ज़बरदस्त। ऐं ॿिया कहिड़ा बुक्स आहिनि जेके शौक़ सां पढ़ंदा आहियो नावेल खां अलावा? नावेल खां अलावा मां जेको आहे उहो हिन में जेके इनकलाब आहिनि मुख़्तलिफ़ उहे मां पढ़ंदो रहंदो आहियां। चाइना रेवोल्यूशन, रशियन, ऐं तक़रीबन मां सभु इहे पढ़ंदो रहंदो आहियां। हिकु दफ़ो पढ़ी वरी वरी पढ़ंदो आहियां। लेनिन जी बायोग्राफी पियो पढ़ंदो आहियां। कॾहिं को मतिलबु ईअं किताब मूंखे जाम पसंदि आहिनि। ऐं मतिलबु जॾहिं बि फ्री टाइम मिलंदो आहे, को संडे वग़ैरह अची वियो, कॾहिं आउटिंग ते न आहे वञो, को कमु न आहे, त पोइ दरवाज़ो बंदि करे पोइ वेही रहंदो आहियां किताब खणी। ऐं मुंहिंजी आदत आहे जॾहिं किताब खणंदो आहियां कंप्लीट करे पोइ रखंदो आहियां। भले राति गुज़री वञे पोइ पाणी बि न खाईंदो आहियां, उते वेही बसि जॾहिं किताब असां पढ़णु लॻंदा आहियूं मीन्स के मज़ो अची वेंदो मुंहिंजे ख़्याल में अधु खां बि पहिरीं माना अञा अधु कोन पढ़ंदा आहियूं, उन खां बि पहिरीं असांखे एतिरो वणणु लॻी वेंदो आहे जो पोइ असांखे या त जे सुम्हण जो टाइम थींदो आहे त सुबुह जो इंतज़ारु हूंदो आहे त कॾहिं थींदो आहे असां वरी हिनखे कंटिन्यू कंदासीं, या पोइ जेको आहिनि सुम्हण खां ई इनकारी थी वेंदा आहियूं त भई हिनखे कंप्लीट कजे। त तव्हां छा था सम्झो त एॾो दुनिया अॻिते वधे पई ऐं हीउ जदीद दौरु आहे ऐं माण्हू जिते हर को चाहे थो, हिकिड़ो कॉम्पिटेटिव दौरु बि चइजे ऐं हर माण्हू चाहे थो अॻिते वधां, त छा इहो शौक़ु आहे, इहो शौक़ु आहे शागिर्दनि में? ॾिसो था किताब पढ़ण जो, न्यूज़पेपर पढ़ण जो? न, अॼु जे दौर में मां नथो ॾिसां त उहे जेके स्टूडेंट आहिनि उन हिसाब सां उहे लिटरेचर खे पढ़नि था या मुख़्तलिफ़ जदीद जेके इल्म आहिनि, साइंटिफिक इल्म आहिनि, उन्हनि खे पढ़नि था। तमामु घटि मतिलबु रेशो आहे। बाक़ी न त अॼु जेको सोशल मीडिया आहे उन में लॻा पिया आहिनि सभु, या कोर्स वर्क जेको हूंदो आहे या कोर्स या बुक्स जेके हूंदा आहिनि उनखां बटी करे भई मार्क्स एतिरा खणणा आहिनि ऐं हिकिड़ो जेको आहे न उहो लकीर ठाहे छॾी आहे जंहिंखे लकीर जो फ़क़ीर चइबो आहे, त ईअं बि घणो माना हिकिड़ो हूंदो आहे त असां उतां इल्मु हासिलु कयूं, हर सब्जेक्ट में हर मौज़ू ते असां ॻाल्हाए सघूं, असां में क़ाबिलियत हुजे, को बेड़ो सेमिनार थिए थो, कुझु बेड़ो ऐं को बेड़ो इवेंट थिए थो, उते माण्हू ॻाल्हाइण लाइ कुझु माण्हुनि में वेही सघे, ॻाल्हाए सघे, कुझु सिखी सघे, कुझु नओं आणे हिन दुनिया लाइ। सर शौकत साहब, वेजिटेशन ते बि असां ॻाल्हाईंदासीं त जेको आहे न केतिरी ज़रूरी आहे, मीन्स की असांजी जेका सॉइल आहे उनखे बिल्कुलु ईअं न छॾिजे बग़ैर जीअं बंजर ज़मीनूं थी वञनि या उहा उनखे रिक्लेम बि न करे सघिजे, त उन ते वेजिटेशन ज़रूरी आहे, कुझु न कुझु पोखिजे, पोइ वण टिण ॿूटा गंद गाह कुझु बि हुजे, पर इन सां छा थींदो आहे जो जेको सॉइल जो जेको मथियों त आहे या मिटी जो जेको मथियों त आहे उहो थी न सघंदो आहे ऐं उहो ते उनजी जेका फर्टिलिटी आहे उहा बरक़रार रहंदी आहे। इन जो जवाबु शॉर्ट में वठंदुसि, हुन खां पोइ असां पर्सनल लाइफ ते ईंदासीं। जी हा, इहो बिल्कुलु तव्हां सही था चओ। जेकॾहिं असां ज़मीन खे ख़ाली छॾींदासीं त उहा दैट इज़ मोर प्रोन टू द डिज़ास्टर। यानी जेको तव्हां वाटर एरियनि जी ॻाल्हि कई या जेको विंड वञे त उनखे जेकर ज़मीन ताईं फर्टाइल न हूंदी, जंहिंमें आॻिन में घटि हूंदो या वेजिटेशन न हूंदी या मॉइस्चर न हूंदी इज़िली, त उहो इज़िली ब्लो न थी वेंदी उहा ज़मीन, उतां जेको मथियों लेयर तव्हां ॻाल्हि कई उहो इज़िली हली वेंदी, हिकु जाइ खां ॿी जाइ ते डिपॉज़िट थींदो ॿिए हंधि। तंहिंजे करे असां हुनखे या वेजिटेटिव कवर तव्हांखे लाज़िम ॾियणो आहे या हुनखे मॉइस्ट रखिणो आहे जीअं जेको आहे सो कंज़र्व रहे हुन में, ऐं जेके पार्टिकल्स आहिनि फर्टिलिटी बेसिकली उन मथे लेयर फर्टिलिटी आहिनि उहा तव्हांजी इरोड न थी वञे, जेके पाण सॉइल आहिनि वाटर एरोजन। अच्छा सर, ज़राब ते जेकॾहिं अचूं त एतिरा सुवाल आहिनि, मुंहिंजे ख़्याल में हीउ प्रोग्राम त इलाही नंढिड़ो हूंदो, सो असां ईंदासीं पर्सनल लाइफ ते, मीन्स के बुक्स जी ॻाल्हि कंदासीं। किताब केतिरा ज़रूरी आहे हिन माण्हूअ लाइ, इंसान लाइ? मुंहिंजे ख़्याल में त किताब जीअं असांजी ॻाल्हि कई त पंहिंजो हिकिड़ो बहितरीनु साथी आहे ऐं बहितरीनु दोस्त आहे किताब माण्हू जो। उहो किताब पढ़ण सां माण्हू ठहे थो, माण्हू जी शख़्सियत में निखार अचे थो। जेतिरा तव्हां बुक्स पढ़ो था तव्हांजी नॉलेज वधे थी, ऐं तनाई जो बि साथी आहे जीअं चए थो, ऐं हिकिड़ो मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे जेको कॾहिं बि तव्हांखे डिसीव न कंदो, एतिरो बहितरीनु दोस्त आहे ऐं उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे बेनिफिट ॾींदो, तव्हांखे ॼाण ॾींदो, जेका वरी तव्हां ॼाण वरी उते अॻिते ट्रांसमिट करे सघो। सही। कहिड़ा बुक्स आहिनि जेके तमामु घणा ज़रूरी आहिनि, ॾिसंदड़ शागिर्द आहिनि, उन्हनि खे तव्हां सजेस्ट कंदा उन्हनि खे पढ़णु खपनि? मुख़्तलिफ़ बुक्स आहिनि, ज़ाहिर जीअं नाविल जी अदा ॻाल्हि कई त नाविल आहिनि, उन खां अलावा बि मोटिवेशनल बुक्स आहिनि या अदबी बुक्स आहिनि या कहाणियूं आहिनि। जेके सिंधी लिटरेचर आहे असांजो, ख़ासि करे रिच लिटरेचर आहे सिंधी कल्चर जो, उनखे असांखे पढ़णु खपे। उन में कहाणियूं आहिनि, नो डाउट नाविल आहे, शाइरी आहे, इवन सुठा जेको अॼुकल्ह शाइर जेके कनि था या जेके गुज़िरियल उस्ताद बुखारी, इन जी वॾी जेका शाइरी आहे, तनवीर अब्बासी थियो, काफ़ी जेके इहे बुक्स पढ़नि था। बुक हिकिड़ो बहितरीनु गिफ्ट बि आहे, साथी बि आहे, उन में माण्हू इलाही कुझु लर्न करे थो। ऐं इन सां गॾोगॾु आउं इहो चवंदुसि जेके असांजा स्टूडेंट्स आहिनि या जेके असांजो नौजवान नई टही आहे, उहा पंहिंजो साइंटिफिक बुक्स से बि अचणु खपे उन में, बिकॉज़ असांजो जो सर्वाइवल आहे उहा असांजी टेक्नोलॉजी आहे। जेकॾहिं असां साइंटिफिक हूंदासीं तॾहिं ई असां पंहिंजी दुनिया ते
पंहिंजो हिकिड़ो रहती दुनिया ते क़ाइमु रही सघूं बिल्कुलु। उहे जेके क़ौमूं थींदियूं जेके टेक्नोलॉजी में वधीक हूंदियूं। अच्छा सर, मौसीक़ी सां उहाँ जो लगाव आहे ऐं पंहिंजे मुंहुं झुंगारींदा बि आहियो। बिल्कुलु। अॼु सुबह महिराण जे अंगण ते छा झुंगारींदा? मां जुगाड़ो भाई असां जी बिल्कुलु। पहिरियों जतोई साहिब खां वठूं ॿुधूं पोइ सर जीअं मुंहिंजी मर्ज़ी, पर जतोई साहब झुंगारे ॿुधाईंदा। हा ॿुधाईंदा। सर न पोइ- उहो झुंगारींदा ई न आहिनि न, अच्छा जुगाईंदे न उहो झुंगारींदा ई न आहिनि न, सही ॿुधणु पसंदि। ॿुधणु पसंदि कंदा आहिनि ऐं उहाँ जो इंतज़ारु पिया कनि। तो कां थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुढ़क लड़ी प्यालार करे लुढ़क लड़ी प्यालार करे वाह। तो खां थींदे धार पाणीअ ते ॼण लीका हुआ म्यां पाणीअ ते ॼण लीका हुआ तुंहिंजा कोल करा लुढ़क लड़ी प्यालार करे तो कां थींदे धार। वाह वाह वाह, इलाही ख़ूबसूरत, तमामु बहितरीन। तमामु जतोई साहब केतिरो लगाव आहे मौसीक़ी सां? मौसीक़ी ॿुधण जी हद ताईं बेहद पसंदि आहे। सही। कहिड़े क़िस्म जी मौसीक़ी ॿुधंदा आहियो? मूंखे सूफ़ी राग तमामु घणा पसंदि आहिनि। सही। सूफ़ियाणी जेको राग हूंदो आहे मौसीक़ी उन्हनि खां ऐं मौसीक़ी मुंहिंजी कमज़ोरी बि आहे, माना न ॿुधे माण्हू त पोइ स्ट्रेस में हली वेंदो आहे ऐं जॾहिं ॿुधंदा आहियूं उत्साह मिलंदो आहे, उत्साह मिलंदो आहे ऐं सुकून मिली वेंदो मौसीक़ी रूह जी आहे ऐं ग़िज़ा आहे। ख़ुशी बिल्कुलु, थींदी आहे। बिल्कुलु। ऐं मां त अहिड़ा मौक़ा ॻोल्हींदो आहियां, माना दावत हुजे न हुजे जिथे माना मौसीक़ी जो प्रोग्राम आहे, मुंहिंजी कमज़ोरी आहे, हरूभरू पहुची वेंदो। वाह ज़बरदस्त। पखी ऐं जानवर कहिड़ा पसंदि आहिनि? पखी में त मूंखे जेको आहे उहो तोतो पसंदि आहे। जानवरनि में कहिड़ो जानवर पसंदि आहे? जानवर सभु पसंदि आहिनि, सभु सुठा लॻंदा आहिनि। सभु सुठा लॻंदा आहिनि। सर तव्हांखे पखियुनि में कहिड़ो पखियुनि में मोर ऐं जानवरनि में कहिड़ो हरण। सुठो लॻंदो आहे? वाह हरण सुठो। वाह, तमामु बहितरीन। घुमण लाइ भला कहिड़ियूं जॻहियूं पसंदि आहिनि जिते चाहींदा आहियो त घुमण वञिजे? जेके आर्कियोलॉजिकल साइट्स आहिनि असांजी जेकी हिस्ट्री, बिकॉज़ माण्हू पंहिंजी तारीख़ सां जुड़ियल रहे थो, त जीअं असां वटि बंबोर आहे, मकली आहे, असांजो मोहन जो दड़ो आहे, या ॿियनि तव्हांजो थरपारकर हीअं ॾाढो जेको मींहुं घुटे खां पोइ तमामु घणो ख़ूबसूरत जेको आहे थर जा मंज़र आहिनि ऐं ताज़ो काफ़ी तव्हां ॾिसो उते रश हुई माण्हुनि जी ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र जुड़ी पियो आहे जहिड़ो कोमरी खां वधीक असां वटि इहो। सही। त इहे जेके साइट्स आहिनि तमामु घणो। अच्छा सर, सच ॻाल्हाइणु सुठो लॻंदो आहे या कूड़ ॻाल्हाइण में वधीक ख़ुशी महसूसु कंदा आहियो? सच ज़बरदस्त। ॿुधण में पसंदि कंदा आहियूं सच हुजे। तमामु बहितरीन। अहमद नवाज़ साहब, कूड़ केतिरो ॻाल्हाईंदा आहियो, सच केतिरो ॻाल्हाईंदा आहियो? असल में सची ॻाल्हाए, मां सची ॻाल्हाईंदो आहियां, ॻाल्हाइण बि सची खपे। ऐं साईं हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त मां रुॻो सच ॻाल्हाईंदो न आहियां, ॿुधंदो बि आहियां। ऐं सच ॿुधणु ॾाढो ॾुखियो आहे। सही सही। ऐं घटि माण्हू हूंदा आहिनि जेके उहे सच ॿुधंदा आहिनि, छो तमामु जो सच कड़वो हूंदो आहे न, कूड़ त वरी मिठो हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असांखे कूड़ ॿुधण में मीन्स के असांजी करे को तारीफ़ अची कंदो तॾहिं बसि सुठो लॻंदो आहे। असां लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हक़ मौजूद बाबा, खुश आहियो? सदा मौजूद। केरु आहिनि असां सां गॾु? पंहिंजो तारीफ़ कराइजो। बाबा परवेज़ अली शाणी ॻाल्हायां थो कराची खां। भली कार चवंदासीं। प्रोग्राम सुबह महिराण में प्रोग्राम कीअं पियो लॻे? मौला तव्हांखे आबाद करे, सदाईं महिरान जूं आबाद रहनि, सदाईं मौला पंचन पाक जे हुकुम सां। आमीन। बाबा तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? हाणे मोकिलाणी तरफ़ वञूं पिया। अल्हम्दुलिल्लाह। टाइम आहे अलाए कोन मज़ो हक़ मौजूद कयो थोरो गानो। ॿुधायो ॿुधायो। हा बिस्मिल्लाह। देखो न बनियो मौजा मिठा, देखो न बनियो मौजा मिठा, ओ अञा तोसां दिल जूं ॻाल्हियूं करणियूं अथनि। वाह। ओ अञा तोसां दिल जूं ॻाल्हियूं करणियूं वाह। अथनि। इश्क बराणी रांदि तनाई, ओ इश्क बराणी रांदि तनाई। वाह। सजण मौसमे सठा, ओ अञा तोसां दिल जूं ॻाल्हियूं। इलाही ख़ूबसूरत, तमामु बहितरीन। तव्हां वाकई में चार चंद लॻाए छॾिया असांजे प्रोग्राम खे।
त यकीनन असांखे ख़ुशी थी। थैंक यू ऐं कॉल कई प्रोग्राम में शामिल थिया। अहमद नवाज़ साहब, कीअं लॻो इन प्रोग्राम में अची करे? तमामु सुठो लॻो, बहितरीन ऐं ॾाढी जेको आहे उहो कचहरी बि जेको आहे उहो जाम सारो कचहरी मां सिखियोसीं ऐं सभु नयूं ॻाल्हियूं, ख़ासि करे सिंधारी कमेटी सां लॻा पहिला ऐं साईं बि एग्रीकल्चर फील्ड सां त माना मुंहिंजे लाइ सभु कारमंद शयूं। सही, तमामु बहितरीन। हाणे शॉर्ट में कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा व्यूअर्स खे? मैसेज इहो हूंदो पंहिंजे क़ौम जे लाइ त 5 डिसंबर जी तयारी कयो। क़ौमी ईद आहे ऐं हुन ईद खे जीअं हर साल ख़ुशी सां ऐं प्यार मोहबत सां मल्हाईंदा आहियो, हिन साल बि वधि खां वधि तयारी कयो त पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी सकावत सां जेको जेतिरो तव्हांजो प्यारु आहे उहो दुनिया जे साम्हूं 5 डिसंबर ते इज़हार करे ऐं प्यार अमन जो पैगाम ॾियो। वाह, तमामु बहितरीन। सर, कीअं लॻो अची करे सुबह महिराण में? तमामु घणी तव्हांजी महिरबानी, असांखे मौक़ो बि ॾिनो ऐं असां पंहिंजे ॾिसंदड़नि सां लाइव इंटरेक्ट कयो। हिकिड़ी त इहा ॻाल्हि आहे ऐं ॿी आहे त नो डाउट असांखे तालीम ॾांहुं अचिणो पवंदो। बिल्कुलु। ऐं असांखे कल्चर सां त हूअं ई ज़िंदा क़ौमूं हूअं ई हूंदियूं जेके पंहिंजे कल्चर सां, पंहिंजी ॿोली सां, तहज़ीब सां सलाह इहा बि तमामु सुठी ॻाल्हि। पर इन सां मैसेज कहिड़ो ॾियणु चाहींदा? मैसेज इहो आहे त असांखे जेका असांजी एग्रीकल्चर आहे उहा हिकिड़ी इंडस्ट्री न आहे थी अञा ताईं। मिसाल अगरबत्तियुनि जा कारखाना ठही विया आहिनि, मेणबत्तियुनि जा, त असां जेको हारी आहे उनजी ॾाढी एक्सप्लॉइटेशन आहे। त असां चवंदासीं वधि में ध्यानु इहो ॾिनो वञे त असांजी एग्रीकल्चर जेका आहे उहा हिकिड़ी सनती दर्जो हुनखे मिले, छाकाणि जो असांजो सर्वाइवल जेको आहे, असांजो जियापो जेको आहे उहो एग्रीकल्चर आहे। तमामु बहितरीन, थैंक यू सो मच। अवां ॿई महिमान जेको आहिनि प्रोग्राम में आया, यकीनन ॾाढो सुठो लॻो, सुठी कचहरी थी। नाज़रीन, हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। वरी नई सुबह सां नवनि महिमाननि सां, नवनि ॻाल्हियुनि सां, नवनि रंगनि सां अवां साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।